ओम शांति। अॼु बाप दादा चवनि था 8:1:79 जा महावाक्य आहिनि। संगम युग में समानता में समीप, भविष्य संबंध में भी समीप आत्मायूं। बाबा असांखे चवनि था अगरि संगम युग ते हाणे असां बाप जे समान रहंदासीं गुणनि शक्तियुनि में, त असां भविष्य सत्युगी दुनिया में भी, पूरे कल्प में भी असां ब्रह्मा बाप सां गॾु रहंदासीं, है न। द्वापर कलयुग में भी असां शिव जा ई भक्त रहंदासीं, भटकदासीं न। अॼु 8:1:79 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा चारों ओर जे विदेशी ऐं देशवासी ॿारनि खे परे हूंदे हुए बि सम्मुख ॾिसी सर्व ॿारनि खे उन में भी विशेष रूप सां विदेशी ॿारनि खे हिकु ॻाल्हि जे लाइ विशेष शाबाश ॾियनि था। अॼु बाप दादा सभु ॿारनि खे ॾिसंदे हुए बि विशेष विदेशियुनि खे हिकु ॻाल्हि जे लाइ शाबाश ॾियनि था, छो जी कोने कोने में बाप जा छिपे हुए ॿारनि बाप खे पहचाने वरितो, निश्चय सां ॾाढो सुठो जंप लॻायो। ॾिसो विदेशी ॿार न, हिते त कंहिंखे ब्रह्मा बाबा जे लाइ चओ त ज्ञान सुठो लॻंदो, लेकिन ब्रह्मा बाबा जो नाम ॿुधी करे कई माण्हू निश्चय न कंदा आहिनि। लेकिन विदेशी ॿार ब्रह्मा बाप खे बि ॾाढो मञंदा आहिनि। शिव बाप खे त मञंदा ई आहिनि, लेकिन ब्रह्मा बाबा खे बि ॾाढो मञंदा आहिनि। सोचो असां भारतवासी, भारत वारा ॿार नथा पहचाने सघनि, लेकिन विदेशियुनि पहचाने वरितो, त बाबा चवनि था इन करे उन्हनि खे ॾाढो शाबाश ॾियां थो। बाप खे पहचाने निश्चय सां ॾाढो सुठो जंप लॻाया आहियूं। भिन्न भिन्न धर्म जे परदे जे अंदरि हूंदे हुए बि सेकेंड में परदे खे हटायो, बाप सां गॾु सहयोगी आत्मा ठही। सेकेंड में पर्दो हटायो ऐं बाप सां गॾु सहयोगी आत्मा ठहींदा। अंत में बाप जी प्रत्यक्षता भी बाबा चईं न विदेश सां विशेष आत्माउनि जो गुलदस्तो ठहींदो, उन्हनि द्वारा भारतवासी जगदा। त बाबा चवनि था कि ॾिसो केॾो वॾो उन्हनि जंप लॻायो आहे। विघ्ननि खे लग्न में आए हुए विघ्ननि खे बि सहज पार करे छॾियनि। इन करे बाप दादा उन्हनि खे विशेष शाबाश ॾींदा आहिनि। अहिड़ा हिमत रखण वारे ॿारनि सां गॾु गॾु बाप दादा जो सदा सहयोग आहे। हर ॿार सां गॾु गॾु हर कर्म में बाप जो साथ आहे न। बाबा जो हर ॿार सां गॾु साथ आहे। विशेष बाबा निमित विदेशियुनि जे लाइ चवनि था, लेकिन असां सभु आहियूं। सभी ॿारनि खे बाप दादा द्वारा बुद्धि रूपी लिफ्ट जी गिफ्ट मिली आहे। सभी ॿारनि खे बाप दादा द्वारा कहिड़ी लिफ्ट मिली आहे? बुद्धि रूपी लिफ्ट जी गिफ्ट मिली आहे न। बुद्धि में ई त सम्झ में ईंदो आहे न। बुद्धि जॾहिं सम्झी वठे, निश्चय करे वठे कि बराबरि भॻवान त हिकु ई आहे, देहधारी भॻवान थोरी आहे, भॻवान त निराकार आहे। जॾहिं असां चऊं था भक्ति मार्ग में भॻवान हिकु आहे, नाम रूप खां न्यारो आहे, मतिलबु देहिक नाम रूप खां न्यारो आहे, लेकिन विदेही रूप में नाम रूप त आहे न। ऐं उहो मथे रहण वारो आहे। ॾाढो सहज रीति सां भॻवान जे लाइ त प्रूव करे सघंदा आहियूं। हिकु त असां माण्हुनि खे चऊं ॾिसो भॻवान त मथे रहंदो आहे, ॿियो असां भॻवान खे चईंदा आहियूं कि तूं रूप बदिली करे अचु 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 अचु, मतिलबु हेठि न रहंदो आहे, मथे ई रहंदो आहे। त मथे त शरीर त रहंदो न, छो जो 5 तत्व त हिते ई आहिनि न। कंहिंखे बि असां सम्झाए सघूं भई चांद ते बि माण्हू रोज़ु रोज़ु छा थो ढूंढणु वञे? तत्व ई ढूंढणो थो वञे न। त तत्व त हिते ई आहिनि, मथे शरीर वेंदो छा? कोई माण्हू चए हा इहो असांजो गुरू मथे हली वियो, शरीर बि मथे हली वियो, शरीर त ख़ुदि जलायो आहे, शरीर किथां वेंदो? एतिरी सत्यता जी अथॉरिटी हुजणी खपे न। असां डिॼो न हाणे केर बि चए फलानो बि चए, हुनजी आत्मा
भले ई चओ वई, लेकिन शरीर थोड़ी वियो, लेकिन असांखे त पतो आत्मा बि न वेंदी आहे। ये बि असां प्रूव करे सघंदा आहियूं भई पहिरियों एॾी पॉपुलेशन न हुई, हाणे पॉपुलेशन वधे कीअं थी। अगरि मथे वञनि थियूं आत्मायूं त हेठि पॉपुलेशन दिन प्रतिदिन वधंदी थी वञे, त ही नई आत्मायूं किथां थी अचनि। माण्हुनि खे फटाफट पकिड़े सघंदा आहियूं असां। तव्हां चओ था अलाए कहिड़ो असांजे हिसाब किताब आहे। हिसाब किताब मतिलबु जो की आत्मा मरी वई, वो मथे न वई, उहो हेठि ई अची करे जनम वरितो अथई, तॾहिं में असां हिसाब किताब चुक्तू थी करे। त इहे माण्हू मुख सां अहिड़ा शब्द चई वठंदा आहिनि की असां पकिड़े करे कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियूं की भॻवानु मथे ई रहंदो आहे, हेठि न, ऐं हुनजो कोई देहिक रूप न आहे। उहा त परमात्मा आहे। ब्रह्मा विष्णु शंकर देवताए नमः, शिव परमात्माए नमः। त बाबा असांखे चवनि था, ॾिसो बुद्धि रूपी लिफ्ट जी गिफ्ट मिली आहे न, त असां इन ते बि असांखे शुद्ध नशो हुजिणो खपे। अशुद्ध अहंकार न हुजिणो खपे, शुद्ध नशो हुजिणो खपे कि मुंहिंजी बुद्धि भॻवान मूंखे केॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई कि मां स्वयं खे भॻवान खे पहचाने वरितो। गिफ्ट त सभिनि खे मिली आहे, लेकिन उनखे कार्य में लाइण हर हिक जे मथां आहे। ॾाढो पावरफुल ऐं ॾाढो सहज लिफ्ट जी गिफ्ट आहे। सेकेंड में जाते चाहो उते पहुची सघंदा आहियो। हाणे असां परम धाम में पहुची सघंदा आहियूं। हाणे असां सतयुगी दुनिया में पहुची सघंदा आहियूं। हाणे असां मंदरनि में पंहिंजे भक्तनि जे अॻियां पहुची सघंदा आहियूं। हाणे असां संगम युग में ब्राह्मण परिवार जे अॻियां पहुची सघंदा आहियूं न। त ईअं घड़ी घड़ी पंहिंजी बुद्धि द्वारा हेॾे होॾे न भटको, परम धाम में वञो, सुखधाम में वञो। त बाबा चवनि था केॾी पावरफुल ऐं ॾाढी सहज लिफ्ट जी गिफ्ट आहे। सेकेंड में जाते चाहो उते पहुची वञो। अहिड़ी वेड़ी फालतू जॻहनि ते असां वञो ई छो, असां पास्ट में वञो ई छो। जे पास्ट जी ॻाल्हियुनि खे यादि करे असांखे दुख थिए, दुख बि थिए, ऐं उन दुख जी असां त दुखी थियूं, लेकिन असां वायुमंडल बि ठहींदो दुख जो। त अहिड़ो असां पुठियां जी ॻाल्हियूं में पंहिंजी बुद्धि खे दौड़ायूं ई छो न। त बाबा असांखे चवनि था कि हाणे इन रीति जेकी असांखे गिफ्ट मिली आहे दिव्य बुद्धि जी, उहा असांखे सुठी रीति यूज़ करणी आहे। सेकेंड में जाते चाहो उते पहुची वञो। लिफ्ट द्वारा जेतिरो समय जंहिं लोक जो अनुभव करणु चाहियो ओतिरो समय हुते स्थित रही सघंदा आहियो। इन लिफ्ट खे विशेष यूज़ करण जी विधि छा आहे? भई असां सॼो ॾींहुं जाते चाहूं पंहिंजी बुद्धि खे हुते असां टिकाए सघूं, त हुन जे लाइ विधि छा आहे? अमृत वेले केयरफुल ठही करे स्मृति जी स्विच खे यथार्थ रीति सां सेट करो। अमृत वेले केयरफुल ठही करे स्मृति जी स्विच खे यथार्थ रीति सां सेट करो। जॾहिं असां सुबुह सुबुह जो उथंदा आहियूं न, हुन समय असांखे पंहिंजी स्विच खे यथार्थ रीति सेट करिणो। इन करे सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे परम धाम में निराकार रूप में यादि करो। मां बि परम धाम निवासी आत्मा बाबा सां गॾु आहियां। वरी अव्यक्त वतन में बाप दादा जे साम्हूं वेही करे बाप दादा खां दृष्टि थी वठां, बाप दादा सां ॻाल्हियूं थी करां, रूह रेहान थी करां। इन रीति असांखे छा करिणो आहे? पंहिंजी बुद्धि खे अमृत वेले पंहिंजी स्मृति जे स्विच खे केयरफुली सेट करिणो। सभु म्यूट बटन दबाए छॾो। त इहे सेट करे वठंदासीं न। भई अमृत वेलो असांखे छा आहे? जीअं ख़ुदि खे हिकु तरीक़े सां असांखे यादि ॾियाराइणो आहे। वैसे त हाणे त अभ्यास थी वियो हूंदो कि मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे।
बाबा जी यादि असांखे चेक करिणो आहे। हाणे स्वतः ई बाबा जी यादि सॼो ॾींहुं रहंदी आहे या अञा बि महिनत करणी पवंदी आहे। त हुन जॾहिं असांजो अमृत वेलो असां सुठी रीति पंहिंजी स्मृति जे स्विच खे सेट करे छॾंदासीं त ऑटोमेटिकली सॼो ॾींहुं उहो कमु कंदो। सेट करण त ईंदो आहे न, सुठी तरह सां अभ्यासी आहियो न। दिव्य बुद्धि रूपी लिफ्ट सॼे ॾींहं में काथे अटकंदी त न आहे। दिव्य बुद्धि रूपी लिफ्ट सॼे ॾींहं में काथे अटकंदी त न आहे। अथॉरिटी थी करे हिन लिफ्ट खे कार्य में लॻाइण सां कॾहिं बि इहा लिफ्ट धोखो न ॾींदी। भई मां निमित आहियां, मूंखे अथॉरिटी आहे कि मां निराकार रूप में स्थित थी करे विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइट माइट ॾियां। जंहिं रूप में बि उहा भॻवान खे यादि करनि था उन रूप में मां बि स्थित थी करे बाप दादा सां गॾु हिननि सभिनि आत्माउनि खे लाइट माइट थी ॾियां। मां परमधाम निवासी, परमधाम में मां बाबा सां गॾु आहियां ऐं पूरे विश्व खे लाइट माइट थी ॾियां। त इहा अथॉरिटी सम्झो, मां निमित आहियां, मूंखे बाबा इहा सेवा ॾिनी अथई। त बाबा चवनि था दिव्य बुद्धि रूपी लिफ्ट सॼे ॾींहं में काथे अटकती त न आहे। अथॉरिटी थी करे हिन लिफ्ट खे कार्य में लॻाइण सां कॾहिं बि इहा लिफ्ट धोखो न ॾींदी। वर्तमान संगम युग जी लिफ्ट इहा दिव्य बुद्धि जी लिफ्ट आहे। वर्तमान संगम युग जी लिफ्ट छा आहे? ये दिव्य बुद्धि जी लिफ्ट आहे न। असांखे दिव्य बुद्धि द्वारा हिन लिफ्ट जे बुद्धि द्वारा असांखे पंहिंजो सॼो कमु करिणो आहे। साथ साथ भविष्य स्वर्ग जे राज्य जी लिफ्ट बि बाप दादा हाणे ॾींदा आहिनि, है न। बाबा छा चई कि वर्तमान संगम युग जी लिफ्ट छा आहे? ये दिव्य बुद्धि जी लिफ्ट आहे। जेतिरो असां बुद्धि खे शुद्ध ठाहींदा वेंदासीं, बाप समान ठाहींदा वेंदासीं, ओतिरो असां जीवन में अॻियां हलंदा वेंदासीं, विघ्ननि खे सहज रीति पार करे सघंदासीं। भविष्य स्वर्ग जे राज्य जी लिफ्ट गिफ्ट बि बाप दादा ॾिनी अथई। स्वर्ग जे गेट जी चाबी बाप दादा ॿारनि खे ॾिनी अथई न। स्वर्ग जो गेट खोलण जी चाबी असां वटि आहे। चाबी आहे अधिकारीपन, अर्थात अधिकारी ठहिणु। कोई ॾिसो बिज़नेसमैन हूंदो आहे, हुनजो ॿार ख़ुदि खे अधिकारी सम्झंदो तॾहिं त बिज़नेस खे सुठी रीति संभाले सघंदो न, कि हा मूंखे ई करिणो आहे। अॼु घर खे माण्हू कीअं संभाले सघंदो? जॾहिं उहो घर जे मथां अधिकार जताईंदो तॾहिं त उहो घर खे सुठी रीति रखी सघंदो आहे न। त उअं ई जॾहिं असां बाबा जेको असांखे ज्ञान गुण शक्ति ॾिनी अथई, जेकी स्मृति ॾिनी अथई, जेकी अथॉरिटी ॾिनी अथई कि तव्हां शांत आत्मा आहियो, इहो तव्हांजो वरसो आहे, इहो तव्हांजो अधिकार आहे शांत रहणु। तव्हांजो अधिकार आहे सदा शुद्ध पवित्र रही मूंसां बुद्धि योग लॻाए करे पूरे विश्व में लाइट माइट ॾियणु तव्हांजो अधिकार आहे। विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइट माइट ॾियणु, सदा शांत रहणु, सदा शुद्ध रहणु, इहो असांजो अधिकार आहे न। इहो असांजो अधिकार आहे। त पंहिंजे अधिकार खे भुलिजो न। सदा शांत रहणु, सदा शुद्ध रहणु, सदा शक्तिशाली स्थिति में स्थित रहणु, इहो मुंहिंजो अधिकार आहे। हर गुण और शक्ति के समय ते कार्य में लॻाइण, इहो मुंहिंजो अधिकार आहे। अधिकार जी चाबी सां गेट खोलो।
न जीअं माण्हू चईंदा आहिनि न, अरे मुंहिंजो हिन घर ते अधिकार आहे, मुंहिंजो हिन चीज़ ते अधिकार आहे, मां जीअं चाहियां यूज़ करां। उहो बाबा जी ॾिनल उहो ज्ञान गुण शक्तियुनि ते बि असांजो अधिकार आहे। असां जीअं चाहे हुननि गुणनि, हुन शक्ति खे, हुन ज्ञान खे असां कार्य में लॻाए सघंदा आहियूं। अधिकार जी चाबी सां गेट खोलियो आहे न, खोलियो आहे त नंबर 1 अधिकारी केरु ठहींदो, अर्थात अधिकार द्वारा गेट पहिरों केरु खोलंदो। जेतिरो असां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम थींदा वेंदासीं न, जॾहिं असां में ये क्वालिफिकेशन, ये गुण, ये शक्तियूं, ये विशेषताएं असांजे जीवन में नज़र ईंदी वेंदियूं, त सम्झो कि असां गेट खोलण लाइ तयार आहियूं। त बाबा चवनि था अधिकार द्वारा गेट पहिरों केरु खोलंदो, अधिकार द्वारा गेट पहिरों केरु खोलंदो, उनखे बि सुठी रीति सां ॼाणंदा आहियो, लेकिन ब्रह्मा बाबा ई खोलंदा। परमधाम जो गेट बि ब्रह्मा बाबा ई खोलंदा, तॾहिं त ब्रह्मा बाबा अञा अव्यक्त वतन में वेठा आहिनि न। स्वर्ग जो बि पहिरों त ब्रह्मा बाबा ई खोलंदा, लेकिन ब्रह्मा बाबा छो था खोलनि? छो जी ब्रह्मा बाबा चवनि था मां अकेलो स्वर्ग में वञी छा कंदमि, मां अकेलो परमधाम में वञी छा कंदमि, वरी तव्हां रड़ियूं कंदव, है न। अगरि ब्रह्मा बाबा हली वञनि परमधाम में, पर ब्रह्मा बाबा त रेडी थी विया, संपूर्ण थी विया। शिव बाबा खे चवनि हाणे मां त रेडी थी हुयमि, ऐं ख़ुदि बि ब्रह्मा बाबा बि शिव बाबा सां गॾु परमधाम में हली वञनि 1969 में। त अव्यक्त वाणी हले एॾा ॿार छा जंहिं ज्ञान वरितो हुयो दादियुनि, उहे एॾा ॿार एॾी संस्था खे वधाए सघनि न। त बाबा चवनि था ॾिसो ब्रह्मा बाबा अञा ताईं असांजे कारण शरीर न वरितो अथई, बिना शरीर जे आत्मा असांजी मदद करे थी न। त अञा ताईं उहा आत्मा परमधाम में बि न वई आहे, ऐं स्वर्ग त हिते ई हूंदो। चलो अगरि ब्रह्मा बाबा परमधाम जो गेट खोले ऐं स्वर्ग जो बि खोले छॾे ऐं सॼी दुनिया विनाश थी वञे तॾहिं त स्वर्ग ईंदो न। पोइ ब्रह्मा बाबा स्वर्ग में अकेलो छा करे चलो ब्रह्मा बाबा सां गॾु जेतिरी आत्मायूं बि तयारु थियूं उहो बि हली वञनि स्वर्ग में, पोइ असां त वञी न सघूं पोइ एतिरा सा माण्हू त स्वर्ग में कीअं रहंदा। त हिन करे बाबा चवनि था कि नंबर 1 अधिकारी त ब्रह्मा बाबा ई आहिनि, उहे ई सभिनि खां पहिरों गेट खोलंदा, लेकिन खोलनि छो था अञा ताईं कि मां अकेलो न खोलंदुमि न। उद्घाटन जे समय तव्हां बि सभी हूंदव न, ॾिसण वारा हूंदा व करण वारा हूंदव, केरु हूंदव, साथी त हूंदा, कम से कम ताली वॼाइण जे साथी त हूंदा न, ख़ुशियुनि जी पुष्प वर्षा करण वारा बि हूंदा। कोई ब्रह्मा बाबा सां गॾु गेट खोलंदा, कोई पुष्प वर्षा कंदा, कोई ताली वॼाईंदा न, थींदो आहे न। भले असां कंहिंसां गॾु कर्म में न वञूं, जीअं सम्झो क्रिकेट खेॾंदा आहिनि, हाणे क्रिकेट में कैप्टन सां गॾु माण्हू हूंदा आहिनि, है न, ॿिया खेॾण वारा, ॿियो क्रिकेट ॾिसण वारा बि हूंदा आहिनि, क्रिकेट जे लाइ ताड़ियूं वॼाइण वारा बि हूंदा आहिनि, पोइ हुते उन्हनि खे चेयर अप करण वारा, केॾा सारा माण्हू हूंदा आहिनि, लेकिन मेन त उहे ई हूंदा आहिनि न क्रिकेट खेॾण वारा। ईअं ई अगरि असां ब्रह्मा बाबा समान थी वियासीं त जीअं ब्रह्मा बाबा सां गॾु असां गेट खोलंदासीं, न त कई ॿार हिन में ख़ुशि थी वेंदा न, कोई ॻाल्हि कोन्हे, असां स्वर्ग में त वेंदासीं, कोई बि राजा रानी ठहे, कोई बि कुझु बि ठहे, कोई ॻाल्हि कोन्हे, असां स्वर्ग में त वेंदासीं, असांखे त हिन जी ख़ुशी आहे। त उहे जीअं ख़ुशियुनि जे पुष्पनि जी वर्षा कंदा आहिनि,
त कोई ताड़ी वॼाइण वारा हूंदा आहिनि कि अरे वाह एॾो सुठो कार्य हले थो, मां त नथो करे सघां लेकिन मूंखे ॾाढो सुठो थो लॻे, असांजे लाइ कोई ताड़ियूं वॼाए, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। बाप दादा समय जी समीपता खे ॾिसी हर ॿार खे बाप दादा सां गॾु छा समीप संबंध आहे इहे ॾिसनि पिया। बाप दादा छा पिया ॾिसनि कि हर ॿार जो मूंसां संबंध समीप कहिड़ो आहे, अति समीप केरु आहे ऐं समीप केरु आहे। हिकु हूंदो आहे अति समीप, ॿियो हूंदो आहे समीप, ऐं थोरो सो दूर सां ॾिसण वारा केरु आहिनि। ॿारनि खे डबल भविष्य, ॿारनि जो डबल भविष्य बाप दादा जे साम्हूं ईंदो आहे। ॿारनि जो डबल भविष्य बाप दादा जे साम्हूं ईंदो आहे। हिकु संगम युग जो भविष्य अर्थात बाप समान ठहिण जो भविष्य। ॿियो हूंदो आहे फर्स्ट जन्म जो भविष्य अर्थात स्वर्ग जो भविष्य। हिकु त हाणे जो भविष्य बाप दादा जे साम्हूं ईंदो आहे, ॿियो असां भविष्य में बाप दादा जे समीप केतिरो रहंदासीं, स्वर्ग में असांजो छा पद हूंदो, इहे बि बाप दादा ॾिसनि पिया। त बाबा चवनि था कि ॿियो आहे फर्स्ट जन्म जो भविष्य अर्थात स्वर्ग जो भविष्य। त हिते समानता में समीप हूंदा ऐं हुते संबंध में समीप हूंदा। हिते त समानता में समीप हूंदा ऐं हुते संबंध में समीप हूंदा। हिते असांजी स्थिति समान हूंदी ऐं हुते संबंध मतिलबु रॉयल फैमिली सां गॾु हूंदा। जेतिरो हिते समीपता द्वारा सदा साथ रहंदा, मतिलबु जेतिरा असांजा बाबा ऐं असांजा संकल्प मिलंदा, वाणी कर्म धारणायूं, जेतिरो असां हिते समीप हूंदासीं ओतिरो हुते साथ हूंदासीं। ओतिरो ई मूल वतन में बि अहिड़ी आत्मायूं बाबा जे साथ साथ रहंदियूं। अॼु बि बाबा सुबुह जो चई न, मूल वतन में कीअं असां आत्मायूं रहंदा आहियूं। नंबर 1 ॾिसो, अगरि जॾहिं अंत थींदो, जॾहिं हुतां खां सभु आत्मायूं हेठि अची वेंदियूं त शिव बाप त फटाफट हली वेंदा। उन समय अगरि हुन सेकेंड असांजो बाप सां बुद्धि योग हूंदो, बाप जी यादि हूंदी, त असां बि बाबा सां गॾु हली हलंदासीं। पोइ कोई आत्मायूं तव्हांखे यादि कंदियूं हूंदियूं त उहो तव्हांजे पुठियां पुठियां ईंदियूं। कंहिंजो तव्हां सां हिसाबु किताबु हूंदो बुरो त उहो तव्हां सां कनेक्शन में ईंदियूं। इन रीति मथे माला ठही वेंदी। त बाबा चवनि था कि जेतिरो आत्मायूं हिते समीप हूंदियूं न, समान हूंदियूं, बाप समान हूंदियूं, त मूल वतन में बि शिव बाप सां गॾु रहंदासीं ऐं सत्युग में पोइ ब्रह्मा बाप सां गॾु रहंदासीं। जेतिरो हिते समीपता द्वारा सदा साथ आहियूं, ओतिरो मूल वतन में बि सभी आत्मायूं साथ साथ आहिनि। स्वर्ग में बि हर दिनचर्या में संबंध जो साथ हूंदो। जीअं हिते चईंदा आहिनि न, तव्हां सां ई ॻाल्हायां, तव्हां सां ई खेॾां, तव्हां सां ई सभु कुझु संबंध निभायां, उहो भविष्य में बि सवेरे सां गॾु बगीचे में खेॾंदासीं। हाणे हली वञो बुद्धि द्वारा, असां हुते बगीचे में खेॾूं था, कोई डर न, कोई पोल्यूशन न, कोई जीव जंतु जानवरनि जो बि डपु न, ठंडी गर्मी बि न, भारी मौसम हूंदो ऐं असां हुते बगीचे में खेॾूं था। हली वञो, एॾा सुठा असांजो शरीर, एॾा सुठा वस्त्र ऐं असां हुते खेॾूं था, रास करूं था, पाठशाला में पढ़ूं था, सदा मिलंदा रहंदासीं। त हिते जे आत्माउनि जी आत्मिक स्थिति समान हूंदी, चाहे
शिव बाप सां गॾु असांजी शिव बाबा जहिड़ी स्थिति निराकार वारी हुजे, चाहे साकार ब्रह्मा बाबा जहिड़ी हुजे, चाहे कंहिं दीदी दादियुनि जहिड़ी हुजे, चाहे पंहिंजे जो बि ब्राह्मण परिवार आहे, कंहिंसां गॾु बि अगरि तव्हांजी स्थिति मैच करे थी, आत्मिक स्थिति, त असां हुते हुननि जे संबंध में ईंदासीं। असां हुते हुननि जे संबंध में ईंदासीं। ॾाढो सहज आहे। असां सतयुग में छा ठाहींदासीं, उहा बाबा चवनि था ॾाढो सहज आहे कि तव्हां सतयुग में छा ठाहींदा। उहा असां कीअं पर सम्झी सघंदा आहियूं कि पंहिंजी स्थिति द्वारा। असां सभिनि जी स्थिति कहिड़ी आहे उन द्वारा असां सम्झी सघंदा आहियूं कि असां सतयुग में छा ठाहींदासीं। त बाप दादा असांखे चवनि था कि पंहिंजी स्थिति द्वारा असां ॼाणे सघंदा आहियूं कि मां हुते छा कंदमि। त बाबा असांखे ॿुधाइनि पिया न कि जीअं जीअं असां हिते बाबा सां गॾु तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई खेॾां, तव्हां सां ई रास रचायां। ॾिसो असां त बाबा खे यादि करे इहे करूं था त असांजी बाबा असांजी आत्मा जी स्थिति कहिड़ी आहे उन अनुसार हिन दुनिया में जो ॿियो ब्राह्मण आत्मा हूंदो हुन जी स्थिति बि अगरि असां सां मैच कंदी त असां उहा आत्मायूं साथ साथ हुते पाठ वॼाईंदियूं। बगीचे में खेॾणु, रास करणु, पाठशाला में पढ़णु, सदा मिलंदा रहंदासीं। ऐं ब्रह्मा बाप समान हूंदी त ब्रह्मा बाबा सां गॾु हुन आत्मा सां गॾु असां साथ साथ राज्य बि कंदासीं। जीअं ब्रह्मा बाप सदा स्वराज्य करण वारो अर्थात स्व अधीन न लेकिन स्वराज्य अधिकारी हुया। ब्रह्मा बाबा हमेशा स्वराज्य अधिकारी रहिया। ब्रह्मा बाबा संकल्प कंदा हुया, उन अनुसार ई बुद्धि ऐं संस्कार कमु कंदा हुया। हर कर्मेंद्री कमु कंदी हुई। ईअं ब्रह्मा बाप खे फॉलो करण वारा जेके सदा जंहिंजा सदा संकल्प साकार में आहिनि कि स्वराज्य असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। स्वराज्य असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। अहिड़ा स्वराज्य करण वारा हुते बि साथ में राज्य कंदा। अहिड़ा स्व ते राज्य करण वारा हुते बि बाबा सां गॾु राज्य कंदा। त ब्रह्मा बाबा सां गॾु राज्य करिणो आहे त हिते छा ठाहिणो आहे, स्वराज्य अधिकारी, मन बुद्धि संस्कार स्थूल कर्मेंद्रियनि जो राजा। त ब्रह्मा बाप खे फॉलो करिणो आहे। हितां जा नंबर 1 रेगुलर ऐं पंक्चुअल गॉडली स्टूडेंट, हितां जा नंबर 1 रेगुलर पंक्चुअल गॉडली स्टूडेंट हुते भी साथ साथ पढ़दा। श्री ब्रह्मा बाप नंबर 1 गॉडली स्टूडेंट आहे। त हुते भी अगरि असांखे ब्रह्मा बाप सां गॾु पढ़णो आहे त हिते भी असांखे रेगुलर ऐं पंक्चुअल ठहिणो। वैसे त मुरली 7 बजे ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों त ब्रह्मा बाबा जे समय त जल्दी ॿुधाईंदा हुया, लेकिन जो भी टाइम आहे मुरली जो हुन समय अगरि असां ॿुधंदासीं रेगुलर ऐं पंक्चुअल, हीअं न अॼु हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो, कुझु बि थिए मूंखे त मुरली पढ़णी आहे। जेतिरो थी सघे जो टाइम तव्हां फिक्स करो था उन समय ई पढ़ो। अगरि तव्हां 7 बजे नथा ॿुधी सघो त चलो हिकु टाइम फिक्स करे वठो। त हुते बि असां साथ साथ पढ़ंदासीं। श्री ब्रह्मा बाप नंबर 1 गॉडली स्टूडेंट आहिनि, जो हिते अतींद्रिय सुख जे झूले में बाप सां गॾु सदा झूलंदा आहिनि, उहो हुते बि ब्रह्मा बाप सां गॾु झूलंदा।
जो हिते अनेक प्राप्तियुनि जी ख़ुशी में नचंदा आहिनि उहो हुते बि साथ साथ रास कंदा। त हिते ऐं हुते, हिते जेतिरो जेतिरो असां रेगुलर पंचुअल अतीन्द्रिय सुख में रहंदासीं, सर्व प्राप्तियुनि जी ख़ुशी में नचंदासीं, उहो हुते बि असां हुन रीति ब्रह्मा बाप सां गॾु कंदासीं। त हिते बाप जे गुण संस्कारनि जे समीप सर्व संबंध सां बाप जो साथ अनुभव कंदो आहे, जो वो हुते भी रॉयल कुल में समीप संबंध में ईंदो। जो हिते भी गुण संस्कारनि जे समीप सर्व संबंध सां बाप जो अनुभव कंदा, वो हुते भी रॉयल कुल में संबंध में ईंदा। त हीअं हितां जो ऐं हुतां जो कनेक्शन बाबा असांखे ॿुधाइनि था। बाबा असांखे ॿुधाइनि था कि ॾिसो, दुनिया में जेको ॿार हाणे ब्राह्मण परिवार में रेगुलर पंचुअल स्टूडेंट हूंदो त उते बि ब्रह्मा बाप सां गॾु पढ़ाई पढ़ंदो। जेको हिते अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदो रहंदो, हुते वो ब्रह्मा बाप सां गॾु मतिलबु श्री कृष्ण सां गॾु झूला झूलंदो। जेको हिते अनेक प्राप्तियुनि जी ख़ुशी में नचंदो, उहो हुते वञी करे ब्रह्मा बाप सां गॾु रास कंदो। जेकी आत्मा हिते बाप जे गुण ऐं संस्कारनि जे समीप सर्व संबंध सां बाप जो साथ अनुभव कंदी आहे, उहो हुते रॉयल कुल में समीप संबंध में ईंदी आहे, है न। त हिते असांजा गुण संस्कार बाप दादा समान हूंदा त हुते असां रॉयल कुल जे समीप संबंध में ईंदासीं। त बाप दादा हर हिक जे नैननि सां ॿई भविष्य ॾिसनि था। त बाप दादा हर हिक जे नैननि सां, असांजे नैननि सां बाबा असांजो भविष्य ॾिसनि था कि मुंहिंजो इहो ॿार हाणे छा आहे ऐं भविष्य में छा ठहींदो। हाणे जी स्थिति अनुसार बाबा असांजी भविष्य जी स्थिति ॾिसी सघंदा आहिनि, भविष्य जो पाठ ॾिसी सघंदा आहिनि। फर्स्ट जनम में अचण ई फर्स्ट नंबर जी प्रालब्ध। त विदेशी ॿार फर्स्ट जनम में ईंदा, एतिरा सां फर्स्ट में ईंदा। फर्स्ट में केरु ईंदो, हुन जी पहचान हिकु विशेष ॻाल्हि सां थी सघंदी आहे। फर्स्ट राजधानी, मम्मा बाबा जी राजधानी में केरु ईंदो, हुन जी असां पहचान कीअं करे सघंदा आहियूं। बाबा उहो विशेष ॻाल्हि ॿुधाइनि था। अहिड़ी आत्मा आदि खां हाणे ताईं अव्यभिचारी ऐं निर्विघ्न हूंदी न। अहिड़ी आत्मा आदि खां, जॾहिं खां असां ब्रह्मण जनम वरितो आहे न, तॾहिं खां हाणे ताईं अहिड़ी आत्मा अव्यभिचारी, हिकु त शिव बाप जी यादि में ई रहण वारी, मतिलबु संबंध संपर्क लौकिक अलौकिक में ईंदे हुए बि हुनजो निश्चय, हुनजो विश्वास बाबा जे मथां अटूट हुजे न। ब्राह्मण परिवार में भी कोई दीदी दादियुनि में फंसी वेंदो आहे न, है न। ब्राह्मण परिवार में भी कोई दीदी दादियुनि में फंसी वेंदो आहे। त ईअं न, शिव बाप बाबा त चवंदा आहिनि ब्रह्मा बाप खे ॾिसंदे हुए बि मूंखे यादि करो, मूंखे ॾिसो। त असांजो अव्यभिचारी ऐं निर्विघ्न, उहा आत्मा निर्विघ्न हूंदी। मतिलबु ब्राह्मण जीवन में भी जो विघ्न ईंदा आहिनि कंहिं बि द्वारा, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव द्वारा विघ्न त ईंदा आहिनि। उहे विघ्न ईंदे हुए बि उहे सदा निर्विघ्न रहनि, उहे विघ्न ईंदे हुए बि सदा निर्विघ्न रहनि। विघ्न आए भी त विघ्ननि खे वो जंप करे पार करे वठंदा आहिनि, विघ्ननि जे वश न थींदा आहिनि। मतिलबु ईअं न कि कोई विघ्न आयो, असां हुन विघ्न जे वश थी वियासीं त असां बाबा खे भुलिजी वियासीं। पोइ माण्हू चवंदा आहिनि न, हा असां पहिरियों हलंदा हुआसीं, पोइ विच में छॾे छॾियो, ईअं ॻाल्हि थी वई, ईअं ॻाल्हि थी वई, पोइ वरी खां रेगुलर थी वेंदा आहिनि। या कई ॿार थींदा ई न आहिनि,
लेकिन कई बार ॾिसो ज्ञान में असां पहिरों त कंहिंखे न ॿुधाए सघंदा आहियूं भई जीअं ई माण्हू ज्ञान वठे थो भई असांखे त पतो आहे ज्ञान में जेतिरो त अॻियां हलंदासीं ओतिरी असांजी आत्मा जी साफ़ सफ़ाई थींदी आहे। त असांजे जीवन में विघ्न परेशानी छो ईंदी आहे, छोकी असांजो कोई न कोई कर्म भोग जी सफ़ाई थिए थी। सम्झो अगरि तव्हांखे कोई शारीरिक बीमारी आई आहे, है न, बाबा जो ठहिण खां पोइ पहिरों बि अची सघंदी आहे, अॼुकल्ह त सभु माण्हू बीमार थियनि था, लेकिन अगरि असांजे बाबा जो ठहिण खां पोइ माण्हू शुरू में लग्न ॾाढी लॻंदी आहे न, योग बि ॾाढो लॻाईंदा आहियूं, लॻंदो बि आहे, ज्ञान बि ॾाढो सुठो लॻंदो आहे, त ओतिरी जल्दी साफ़ सफ़ाई थींदी रहंदी आहे, त कोई न कोई अचानक ॻाल्हि अची वेंदी आहे ऐं माण्हू हलचल में अची वञे ऐं बाबा खे छॾे ॾे न, देह में प्रॉब्लम थींदी, सूर थींदो, उथी न सघंदासीं, त ॿियो सभु त ठीकु आहे, लेकिन माण्हू पोइ मुरली योग बंदि थी वेंदो आहे न सेंटर में वञणु। त हाणे ईंदे ई ॿार खे कीअं ॿुधायूं भई तव्हां इहे ज्ञान में त हलो था, लेकिन हिते विघ्न ॾाढा ईंदा आहिनि, परेशानियूं सभिनि जे जीवन में ईंदियूं आहिनि, लेकिन उहो नाम ज्ञान जो थी वेंदो आहे बसि। अगरि तव्हां ज्ञान में बि न हलो, लेकिन जेके तव्हांजे जीवन में अचण वारी ॻाल्हियूं हूंदियूं त बिना ज्ञान जे बि अचनि थियूं। अॼु माण्हू चवनि था ब्रह्मा कुमारियूं घर तोड़ाईंदियूं आहिनि, अॼुकल्ह केॾा डिवोर्स था थियनि, त ब्रह्मा कुमारी थी तोड़ाए न, असां चई सघंदा आहियूं न कंहिंखे बि, एॾी अथॉरिटी हुजणी खपे, एतिरी सम्झ हुजणी खपे। माण्हू चवंदा आहिनि इहे ज्ञान ॾाढो ख़राबु आहे, इहे माण्हुनि खे भाउ भेण ठाहींदी आहे, घर तुड़ाईंदी आहे, ईअं पैसा वठंदी आहे, हीअं कंदी आहे, लेकिन अॼु पैसा त सभु पंहिंजे घर गृहस्थी में बि ॾिसो, अॼु स्त्री खे पैसा त खपनि न, पंहिंजे कम जे घर जे हलाइण लाइ पैसा त खपनि। त बाबा जे घर में हीअं त न आहे कोई पैसो घुरंदो आहे या पंहिंजो खणी वठंदो आहे, लेकिन अॼुकल्ह त ॾिसो दुनिया वारा बि माउ पीउ खे मारे पूरी प्रॉपर्टी पंहिंजे नाम था करनि, त छा ब्रह्मा कुमारी थी सेखारे उन्हनि खे कि माउ पीउ खे मारे छॾो ऐं सभु प्रॉपर्टी पंहिंजी करे छॾो। ही त कलयुग में माण्हुनि जा स्वभाव संस्कार अहिड़ा विकार फैलनि था, त ब्रह्मा कुमारी बि केतिरी ठही वई आहे, उहो त अञा आई आहे न, उहो बि त सिखे थी। कॾहिं के ब्रह्मा कुमार कुमारी जे मथां बि कोई आसुरी स्वभाव संस्कार आदत वार करे वठंदी आहे, त वो पैसे जे लोभ में कुझु ग़लति कर्म करे था छॾनि, त इन जो मतिलबु इहो थोड़ी कि बाबा ख़राबु आहे या बाबा जो ज्ञान ख़राबु आहे। ये त पेपर ईंदा आहिनि न, लोभ जो बि पेपर ईंदो असां वटि, सभिनि वटि ईंदो आहे, सेंटर वारी दीदीनि वटि बि ईंदो, काम जो पेपर बि ईंदो, त लोभ जो पेपर बि ईंदो, त मोह जो पेपर बि ईंदो, त अहंकार जो पेपर बि ईंदो। हाणे उहा दीदी दादी केतिरो ज्ञान युक्त बाबा जी यादि में आहे, त उहो पास करे वठंदी, छो जे हिते राजधानी स्थापना थी थिए न, लेकिन उहे ई ॻाल्हियूं लौकिक में बि त अचनि थियूं न। अॼु माण्हू चई ब्रह्मा कुमारी पैसा सभिनि खां घुरे थी, पंहिंजो करे सभु प्रॉपर्टी करे वेठी आहे, सभिनि खां पैसा लूटे थी, लेकिन लौकिक जीवन में बि थिए थो। मतिलबु हिन दुनिया में वो बुराई फैलियल आहे जो कॾहिं बि कंहिंजे मथां हावी थी वञे। आत्मा त उन जे शरीर में बि आहे, ब्रह्मा कुमारी जे शरीर में बि, उन जी आत्मा में शक्ति न हूंदी, एतिरो योग युक्त न हूंदा, त उन्हनि जे मथां बि लोभ जो भूत वार करे वठंदो, काम जो भूत बि वार करे सघंदो आहे, त मोह जो उहो भूत बि वार। हिन करे कॾहिं बि बाबा जे ज्ञान में बि सेंटर ते बि अगरि असांखे अहिड़ी कोई ॻाल्हि नज़र अचे थी जो बाबा जी श्रीमत अनुसार न आहे, त असांखे बाबा में ऐं बाबा जे ज्ञान में संशय न अचिणो खपे। माण्हू कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे न, कॾहिं कॾहिं असां बाबा जे घर में बि कोई अहिड़ी ॻाल्हि ॾिसी वठंदा आहियूं, या माण्हू ॾिसी वठंदा आहिनि या चईंदा आहिनि, बराबरि थींदो बि हूंदो, छो जो ही सभु त संपूर्ण न ठहिया आहिनि, लेकिन बाबा अॼु असांखे छा था चवनि कि
फर्स्ट राजधानी 9 लख में केरु ईंदा? पहिरियों जो चईंदा आहिनि न, घटई में सूर्य, घटई में तारा, 9 लख तारा। त वो 9 लख में केरु ईंदा जो शुरू खां ई बसि बाबा 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 ऐं बाबा जो ज्ञान, बाबा जी श्रीमत रूपी हथ पकड़े रखंदा बुद्धि में ऐं जीवन में सदा निर्विघ्न हलंदा, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में बाबा खे न छॾनि, भले उन्हनि खे सेंटर वारी दीदी सेंटर ते बि न अचनि ॾे त बि उहो बाबा खे न। इहो बि पेपर ईंदो आहे, बाबा चईंदा आहिनि न अलौकिक परिवार खां बि असांजो पेपर ईंदो। कॾहिं असां सही बि हूंदा आहिनि कोई माण्हू, पर कोई ॻाल्हि अहिड़ी थी वेंदी आहे कि उन्हनि खे सेंटर ते बि अचणु न ॾींदा आहिनि। इहे बि पेपर थींदा आहिनि। लौकिक त अलौकिक, असां लौकिक खे छॾे करे होॾे वञूं, हुतां बि अगरि असांखे ओड़ो प्यार उहो न मिले ऐं असां हुननि में ई प्यार ढूंढंदा रहूं, बाबा खे भुलिजी वञूं त फेल थी वेंदासीं। लेकिन बाबा खे पंहिंजो ठाहे रखो त उहो पेपर बि पास थी वेंदा आहिनि। विघ्न आए भी अचे भी, लेकिन विघ्ननि खे असां जंप मारे छॾूं। विघ्न सभु तरफ़ सां ईंदा, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, लौकिक अलौकिक सभु तरीक़े सां ईंदा। निर्विघ्न जो अर्थ इहो न कि विघ्न अचे ई न, विघ्न त ईंदा, लेकिन विघ्न विनाशक व विघ्ननि जे मथां सदा विजयी। ये ॿई ॻाल्हियूं अगरि आदि खां अंत ताईं ठीकु आहे त असां 9 लख में अची सघंदा आहियूं। कहिड़ी? हिकु त अव्यभिचारी बाप जी यार, ॿियो निर्विघ्न। सहज मार्ग आहे न, सुठो आहे न। अच्छा, कर्नाटका जा ॿार आहिनि, इहे बि भारत जो विदेशी आहे। कर्नाटका भारत जो विदेश, छो जो उन्हनि जो कल्चर बि बिल्कुलु अलॻि, खाइण पीअण बिल्कुलु अलॻि ऐं हिकदमि हेठि आहे भारत जे। त बाबा चवनि था इहो भारत जो विदेश आहे, छो जो असली भारत में त स्वर्ग त दिल्ली जे आसपास जो ई एरिया हूंदो न। लंडन खां सहज अची सघंदा आहियूं, लेकिन इहे ॾाढी महिनत सां ईंदा आहिनि। ऐं कर्नाटका खां ईंदा आहिनि न त ट्रेन में अलाए घणा ॾींहं लॻंदा आहिनि। त बाबा चवनि था लंडन खां अचणु सहज आहे, लेकिन कर्नाटका खां अचणु मुश्किल आहे। इन करे महिनत जो फल प्रत्यक्ष बाप जो मिलन थियो आहे। लग्न वारा सुठा आहिनि, जेका इहे साउथ वारा माण्हू हूंदा आहिनि न, कर्नाटका, आंध्रा, केरला, तमिलनाडु, हिते न भावना ॾाढी आहे ॿारनि जी। हिते भॻवान जे मथां भावना ॾाढी हूंदी आहे, लग्न ॾाढी हूंदी आहे। लग्न जे दीपक खे बार बार अटेंशन जे गृत सां अविनाशी रखिणो आहे। बाबा चवनि था छा करिणो आहे? बाबा सां प्यार, लग्न जे दीपक खे बार बार अटेंशन जे गृत सां अविनाशी रखिणो आहे। अटेंशन जो गृत विझंदा रहो, मतिलबु बार बार अटेंशन ॾींदा रहो त दीपक अविनाशी रहंदो। कर्नाटका जी तरफ़ दीप ॾाढा जॻाईंदा आहिनि। जीअं स्थूल दीपक जॻाईंदा आहियो न, उहो हाणे लग्न जो दीपक सदा जॻल रहे। लग्न जो दीपक सदा जॻल रहे। सभु पंहिंजे खे बाप जे ख़ुशनसीब ॿार सम्झंदा आहियो न, सभु पंहिंजे खे बाप जा ख़ुशनसीब ॿार सम्झंदा आहियो न। अच्छा, अॼु त मिलण जो ॾींहुं आहे, त असां केॾा ख़ुशनसीब आहियूं न। ॿियो कुझु न त इहो बि असां सदा यादि रखूं न कि मां केरु आहे, मुंहिंजो केरु आहे, मां किथां जी रहण वारी आहियां, मूंखे पतो आहे कि भॻवानु केरु आहे। अगरि तव्हांखे निश्चय थी वियो हुजे त। कई बार असां ज्ञान में त हलंदा आहियूं, लेकिन कई ॿारनि खे न उहो निश्चय, उहो नशो न चढ़ंदो आहे। उहो कॾहिं ईंदो जॾहिं असां वीचार कंदासीं। जीअं सम्झो तव्हांजे संबंधी, तव्हांजा माउ पीउ जो बि आहिनि संबंधी, या सम्झो तव्हां वटि कोई चीज़ आहे, तव्हां हुन जे बारे में वीचार कंदा आहियो न कि हा भई हीअ चीज़ आहे, चल हिनखे यूज़ करे, मूं वटि हीअ चीज़ आहे न, मां हिनखे यूज़ करे ईअं करां थी, मां हिनखे यूज़ करे ईअं कंदी आहियां, मां हिनखे यूज़।
त वो ख़ुशी थींदी आहे, वो नशो हूंदो आहे, वो अंदरि थींदो आहे की मूं वटि हीअ चीज़ आहे। हा, मां ॾाढो सहज रीति ठाहे सघंदी आहियां। ॾिसो, अगरि कंहिं वटि फ्रिज न हुजे, अॼुकल्ह त सभिनि वटि हूंदी आहे, पर बाई चांस अगरि न हुजे ऐं उहो ॾाढो ई सोचे सोचे करे पोइ उनखे फ्रिज मिले त उनखे केॾी ख़ुशी थींदी आहे न कि हा मूं वटि हाणे फ्रिज आहे न। उहो ॾाढो सुठो अनुभव कंदा आहिनि कि हा हाणे मां फ्रिज वरिती आहे, पोइ ईअं ठाहे करे ईअं रखंदी आहियां ईअं। त ईअं ई असांखे बि छा करिणो आहे, जो बाबा असांखे मिलियो आहे न, उहो वीचार करिणो कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मां कंहिंखां ज्ञान थी ॿुधां, कंहिंखां ज्ञान थी वठां। मूंखे हाणे बाबा ज्ञान ॾेई करे कहिड़ी दुनिया में वठी वञण लाइ तयारु था करनि। त इहा वीचार कंदे कंदे असां ख़ुदि खे ॾाढो ख़ुशनसीब सम्झंदासीं। अच्छा, अॼु त मिलण जो ॾींहुं आहे। सभई सिकीलदे ॿारनि खे, श्रेष्ठ भाग्य ठाहिण वारे ॿारनि खे, सदा स्वराज्य अधिकारी ॿारनि खे, तिलक ऐं तख़्त नशीन ॿारनि खे, तिलक ऐं तख़्त नशीन ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु मुलाक़ात करनि था बाबा। पहिरीं पार्टी आहे ब्रह्मण जनम जी मुख्य पर्सनैलिटी आहे प्योरिटी। ब्रह्मण जनम जी मुख्य पर्सनैलिटी छा आहे? प्योरिटी। अॼु पंहिंजे खे मन, वाणी ऐं कर्म में संपूर्ण प्योरिटी जी पर्सनैलिटी वारा अनुभव कंदा आहियो। संपूर्ण प्योरिटी मतिलबु असांखे विकार बुराइनि जी अविद्या थी वञे। कोई असांखे कहिड़ी बि ॻाल्हि ॿुधाए, असांखे सदा शुद्ध संकल्प ई मन में हुजणा खपनि। अहिड़ी असांजी स्थिति हुजणी खपे। जेके ॿार खे असां कोई ॻाल्हि ॿुधाईंदासीं त हुनखे उन ॻाल्हि सम्झ में ईंदी। कोई बि विकारी ॻाल्हि, कोई ख़राबु ॻाल्हि असां ॿार खे ईअं ॿुधायूं कि हुन मूंखे हीअं चईं, उहो हीअं पई करे, उहो हूअं पई करे, हुन सां हीअं थी वियो, फलानो ॾींहुं उहो, त ॿार खे सम्झ में ईंदो? उहो जेतिरो बि दिमाग़ु लॻाईंदो उहो चईंदो अलाए मूंखे त सम्झ में ई नथो अचे। अच्छा, कंहिं गांव वारे खे असां इंग्लिश जा शब्द चऊं, कि गांव वारे खे असां जो फॉरेन में जो चीज़ूं मिलंदियूं आहिनि खाइण पीअण वारियूं, हुननि जे बारे में ॿुधायूं करूं त हुनखे उहो टेस्ट ईंदो, उहो सम्झ में ईंदियूं? अंग्रेजी में चऊं त उहा ई असांजी स्थिति हाणे हिन कलयुगी दुनिया में थियणी खपे। असांखे कोई चए कहिड़े बि विकार बुराइनि जी वश थी करे कुझु बि हुन सां थियो आहे, कोई भी कमी कमज़ोरी कंहिंमें बि आहे, त असांखे सम्झ में बि न अचिणो खपे। असांखे बसि पतो आहे कि इहे सभु शुद्ध आत्मायूं आहिनि, सदा सुठी आत्मायूं आहिनि। हा, असांखे बसि इहे ई यादि अचणो खपे। त ब्रह्मणनि जी पर्सनैलिटी ई आहे प्योरिटी। त जो ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे उहो पंहिंजे जीवन में अनुभव कंदा आहियो। जो जेतिरो पर्सनैलिटी हूंदी ओतिरी ई विशेष आत्मायूं बि ॻायल हूंदियूं। असां में जेतिरी पवित्रता जी पर्सनैलिटी हूंदी न, भई कोई चए तव्हांखे फलानी अहिड़ी आहे, फलानी अहिड़ी आहे, उहो ई तव्हांजे साम्हूं अची वञे, लेकिन तव्हांखे उन्हनि जो चयो तव्हां उहो सम्झो ई न, तव्हां त पंहिंजे बाबा जीअं असांखे सेखारियो अथई प्रेम, शांती, आनंद, ज्ञान स्वरूप थी करे असांखे सभिनि सां संबंध निभाइणो आहे। असां त हुन रीति निभायूं था। त बाबा चवनि था त असां त विशेष आत्मा थी वियासीं न। असां त पंहिंजे हिसाब बाबा जे हिसाब सां ई हलूं था, उन्हनि जे हिसाब सां थोरी था हलूं। उहो माण्हू चए फलानी अहिड़ी आहे, तव्हां उन्हनि सां न ॻाल्हायो, उन्हनि सां ज़्यादा संबंध न रखो। हाणे उहो आई आहे ॻाल्हाइण मिलण, त असांखे त ॻाल्हाइणो त पवंदो न।
हीअं थोरी चईंदासीं न न तव्हां त ॾाढा ख़राबु आहियो, असां तव्हां सां न ॻाल्हाईंदासीं। असांखे असां सां थोरी कुझु कयो अथई, असांखे थोरी पतो आहे उहो छा आहे छा न। उहो साम्हूं वारो कोई बि हुजे, तव्हांजो संबंधी हुजे, अगरि उहो तव्हांखे कूड़ ॻाल्हाईंदो हुजे त। ब्राह्मणनि जी पर्सनैलिटी प्योरिटी आहे, त ब्राह्मण जीवन जी पर्सनैलिटी उहो पंहिंजे जीवन में अनुभव कंदा आहियो। जेतिरो पर्सनैलिटी हूंदी ओतिरो असां विशेष आत्मा थी वेंदासीं। मुख्य पर्सनैलिटी प्योरिटी आहे। ब्रह्मा बाप बि आदि देव पहिरियों प्रिंस कीअं ठहियो न, ब्रह्मा बाबा पहिरियों खां ई ॾाढा रॉयल हुया। ब्रह्मा बाबा पहिरियों खां ई ॾाढा रॉयल हुया। ब्रह्मा बाबा जा ॿार बि कुझु कंदा हुया न, त बाबा पंहिंजे ॿारनि खे बि ॾाढो प्यार सां कमु कढंदा हुया उन्हनि। त असांखे बि न इहा बि रॉयल्टी आहे। ॾिसो अॼु ॿार पढ़े नथो त असां छा चईंदासीं, पढ़े नथो ईअं थो करे उअं थो करे। लेकिन हिकु रॉयल माण्हू न ईअं चिल्लाई करे बि न ॻाल्हाईंदो आहे। उहो बि ॾाढो रॉयल तरीक़े सां ॻाल्हाईंदो की भई तव्हांखे एतिरो पढ़णो हूंदो आहे, अगरि तव्हां न पढ़ंदव त कीअं पास थींदो। अगरि उहो चए मां थी वेंदमि, मां एतिरो पढ़ी वठंदमि, त माउ पीउ खे बि न थोरी रॉयल्टी सां बार बार ॿारनि कीअं कंहिंखे चईंदा आहिनि न, त उहो बि सोचंदा आहिनि सॼो ॾींहुं चईंदी रहंदी आहे। त हुननि खां बि असांखे रॉयल रीति सां, जीअं त थर्ड पर्सन आहियूं असांजो हुन सां कोई संबंध न आहे। जीअं न अगरि सम्झो कोई पड़ोसी या कोई बि अहिड़ो मतिलबु ॿाहिरां जो कोई माण्हू, उनजे मथां असां ईअं बार बार चईंदासीं, चिल्लाईंदासीं न, उन्हनि खे असां कीअं साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं न। ऐं उन्हनि खे चईंदे न कि अरे मतिलबु ॾिसो तव्हां कंहिं ॿार सां ॻाल्हायूं कि ॾिस अगरि तव्हां पढ़ंदव न त पोइ पास कीअं थींदव। केॾो फ्रेंडली तरीक़े सां, केॾो प्यार सां ॻाल्हाईंदा आहियूं। त उहा ई ॻाल्हि असांजे घर में असां पंहिंजे ॿार अगरि असां सोचूं था त कीअं माण्हुनि खे गुस्सो ईंदो आहे, कीअं रोब जताइण लॻी वेंदा आहिनि। त इहे पंहिंजो सम्झण ई विकार खे पैदा कंदो आहे न। मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ हीअं थी करे त हुन सां विकार पैदा थी वेंदो। ऐं फलाणे जो पुटु अगरि असां ॿिए कंहिंजे घर वञूं, उन्हनि जो पुटु ड्रेस हेॾे रखे, जूता हेॾे रखे, हीअ होॾे रखे, ऐं हुनजी मम्मी ईअं कंदी रहियूं, असां छा चईंदा आहिनि कोई ॻाल्हि कोन्हे, वीचारो थकिजी आयो न, करे वठंदो। न केॾो प्यार सां चईंदा आहिनि कि बच्चा हीअं न हीअं कर, हीअं न हीअं कर, ॾिस तूं अगरि हीअं कंदे त पोइ हीअ सुबुह जो ढूंढणी पवंदी। त इहे रॉयल तरीक़े सां बराबरि ॿार रोज़ु कंदो त माण्हुनि खे फ्रस्ट्रेट ईंदो आहे, थोरो लॻंदो आहे रोज़ु तव्हां ई रहंदा आहियो, तव्हांजे साम्हूं ई थिए थो। त असां रोज़ु त परम धाम जा निवासी आहियो न, असांजो पीउ त परम धाम में रहंदो आहे, असां त परम धाम निवासी आहियूं। असां त मथां खां हेठि ईंदा आहियूं हिते कर्म क्षेत्र में। रोज़ु असांजो इहो ई कमु आहे कि उन्हनि खे रॉयल्टी सां प्यार सां चइणु। उहे रोज़ु ग़लति कमु करनि था त असां रोज़ु सुठो कमु न करे सघंदा आहियूं न। उहो रोज़ु ग़लति कमु करण में नथा थकनि त असां रोज़ु प्यार सां ॻाल्हाइण में छो था थकूं। छो जी माण्हू ॾाढो सारो बोझ पंहिंजो मथां खणी वेंदो आहे न, त हुनजो जेको मेन कर्तव्य आहे उहो भुलिजी वेंदो आहे। अॼु माउ जो कर्तव्य छा हूंदो आहे? माउ जो कर्तव्य आहे जो हुनखे घरु मिलियो आहे हुनखे साफ़ सुथिरो रखणु। अगरि तव्हां ॿार खे ॿाहिरां जी चीज़ूं नथा खाइणु ॾियो त तव्हांखे घर में ठाहिणु तव्हांजी ज़िमेवारी आहे, हीअ तव्हांजी ड्यूटी आहे। अॼु माउ जो कर्तव्य आहे ॿार खे सुठी रीति रोटी ठाहे करे, घर गृहस्थी में ठाहे करे उन्हनि खे ॾियणु, हीअ उनजी ड्यूटी आहे। घर खे साफ़ु रखणु हीअ उनजी ड्यूटी आहे। लेकिन माण्हू अॼु हिन कम खे सम्झनि नथा, त ज़बरदस्ती हिकु लेडी ॿिए कम में फसंदी। हाणे हुनजो पीअर घर में मतिलबु ई न आहे।
हुनजी माउ हुनखे शादी करे ॿिए घर में मोकिले छॾियईं। तव्हां सोचो था अगरि माउ पीउ खे बि असांजी ज़िम्मेवारी आहे लेकिन अगरि तव्हां ज़्यादा गुस्सदव त तव्हांजे भाउ भाभी पोइ परे हटी वठिजो न। त बराबरि अगरि तव्हांजी भाभी अगरि उन्हनि खे परेशान करे थी त असांजी ड्यूटी आहे हुनजी संभाल करणु। लेकिन ॾिसो हर हिक जा कर्म हूंदा आहिनि। अगरि तव्हांजी माउ जी ऐं हुनजी नुंहं जी हिसाब किताब आहे त हिन में तव्हां बि छा करे सघंदा आहियो। अगरि असां ज़्यादा गुस्सदा आहियूं त बि तकलीफ़, न गुस्सदा आहियूं त बि तकलीफ़। त इहे जीवन खे असांखे जीअणु सिखणो आहे की ज़्यादा फालतू ॻाल्हियूं असां माण्हू एक्स्ट्रा खणी वठंदो आहे न त जो हुननि जी रियल ड्यूटी हूंदी आहे न उहो हुनखे निभाए न सघंदो है न। अॼु घर घर में इहे ई थी वियो कि मां नुंहं सां नथी ठहे, पंहिंजी धीअ सां थी ठहे। त अॼु धीअ बि अगरि पति सां न ठहींदी, पंहिंजी ससुराल वारनि सां न ठहींदी, पीअर वारनि सां ई ठहींदी, पोइ हुनजी नुंहं पंहिंजे पीअर वारनि सां, हुनजी नुंहं पंहिंजे, त हर हिकु घर में ईअं ई थियल आहे। जॾहिं माउ पीउ चईंदा आहिनि धीअ खे कि तूं वटि तुंहिंजो इहो ई कर्म थी त तुंहिंजे पति ऐं हिन सां तोखे रहणो ई पवंदी, सहणो ई पवंदी, त तव्हांजी माउ खे बि तव्हांजी भाभी सां गॾु सहणो ई पवंदो, रहणो ई पवंदो। उहो बि हुननि जा कर्म हिसाब किताब आहे, तॾहिं त इहे नुंहं आई आहे न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे ॾाढो रॉयल रीति सां हलणो खपे। प्योरिटी ई असांजी रॉयल्टी आहे। ॾिसो हर हिकु आत्मा हिसाब किताब पंहिंजो चुकतो थी करे। असां वेही सोचंदा आहियूं अरे मुंहिंजी माउ केॾो वीचारी सहन थी करे, मुंहिंजो पीउ केॾो सहन थो करे, मुंहिंजो पति केॾो सहन थो करे न। लेकिन दुनिया में सभई पंहिंजा हिसाब किताब चुकतो था करनि। असां छो ॿियनि जे कारण पंहिंजी रॉयल्टी खे छो छॾूं, पंहिंजी प्योरिटी अर्थात शुद्ध संकल्प असां छो ॿियनि जे लाइ बुरो सोचूं कि मुंहिंजी भाभी ॾाढी ख़राबु आहे, मुंहिंजो भाउ ॾाढो ख़राबु आहे, मुंहिंजो पति ॾाढो ख़राबु आहे, मुंहिंजो फलानो फलानो ॾाढो ख़राबु आहे। सभु सुठा आहिनि, सभु पंहिंजो पार्ट एक्यूरेट वॼाइनि था, सिर्फ़ु हुननि जो हिसाब किताब आहे न। कंहिंजे बि हिसाब किताब जे कारण, कंहिंजे बि कर्मनि जे कारण असां पंहिंजी रॉयल्टी खे ख़तमु न करूं। असांजे लाइ सभई सुठा आहिनि, चाहे कोई कंहिंखे केतिरो बि परेशान करे त बि सोचो इहे हिन जा कर्म आहिनि, इहे हिननि जो हिसाब किताब आहे। असां ॿियो ई हुननि जे लाइ सुठो सोचे करे हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना कंदा रहो। इनखे चइबो आहे प्योरिटी जी पर्सनैलिटी। त जेतिरी पर्सनैलिटी सुठी हूंदी ओतिरो ई विशेष आत्मा असां ठहींदासीं। मुख्य पर्सनैलिटी प्योरिटी आहे। मुख्य पर्सनैलिटी छा आहे? पवित्रता। पवित्रता सिर्फ़ु काम विकार खे छॾणु पवित्रता न आहे। पवित्रता में ब्रह्मचारी ऐं ब्रह्माचारी ॿई। ब्रह्मचारी मतिलबु पवित्र रहणु, विकार में न वञणु, ऐं ब्रह्मचारी मतिलबु मन वचन कर्म में बि शुद्धि। ब्रह्मा बाप बि आदि देव पहिरियों प्रिंस कीअं ठहियो? हिन प्योरिटी जी पर्सनैलिटी जे आधार ते 1 नंबर जी पर्सनैलिटी जी लिस्ट में आया न त फॉलो फादर। संस्कार ई पवित्रता जा हुया ब्रह्मा बाबा जा, अज्ञान काल में बि हुया। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न हिन दुनिया में कई भक्त अहिड़ा बि आहिनि जो ॾाढा रॉयल रहंदा आहिनि। दुनिया में बि बिना ज्ञान जे बि कई माण्हू अहिड़ा आहिनि जेको सदा ई जंहिंजी पर्सनैलिटी ॾाढी सुठी रहंदी आहे। कॾहिं कंहिंसां फालतू इहो ख़राबु उहो ख़राबु ईअं उहा न चईंदा आहिनि, सभु सुठा आहिनि। त संस्कार ई पवित्रता जो वॼणो आहे। ब्राह्मण जनम जो संस्कार ई पवित्र आहे। इन करे अॼुकल्ह ब्राह्मण द्वारा ई कहिड़े बि प्रकार जी शुद्ध व श्रेष्ठ कार्य कराईंदा आहिनि, छो जो उन्हनि खे महान सम्झंदा आहिनि न। श्रेष्ठता ई पवित्रता आहे। ॾिसो असां बाबा चईंदा आहिनि न असांजो हाणे प्रैक्टिकल में करियल उहो कर्म। अॼुकल्ह जा ब्राह्मण त विकार में वेंदा आहिनि न, अॼुकल्ह जे ब्राह्मणनि में त विकार आहे।
लेकिन हाणे जो बाबा ये ब्रह्मण कुल स्थापन कई, हिन में जो भी आत्मायूं पक्की ब्रह्मण ठहियूं आहिनि, उन्हनि जे यादगार में दुनिया में अञा ताईं ब्रह्मणनि खे ऊचो मञंदा आहिनि। त दुनिया में जो माण्हू ब्रह्मणनि खे एॾो महान सम्झंदो आहे, लेकिन अॼुकल्ह त उहो शुद्धि न आहे न, त बि उन्हनि खे नाम, बाबा चईंदा आहिनि असांजो ब्रह्मण नाम बि केॾो माण्हुनि खे कमाई कराईंदो आहे। त हाणे हिन संगम युग ते जो बि असां कर्म करूं था न, ॾिसो ब्रह्म कुमार कुमारियूं नाम बि रखियो आहे ब्रह्मण, उहो बि द्वापर युग खां केॾो माण्हुनि जे लाइ कर्म करे थो, मतिलबु उन्हनि खे कमाई जो साधन थी वियो। त अॼुकल्ह जे ब्रह्मण द्वारा बि कंहिं प्रकार जो शुद्ध व श्रेष्ठ कर्म कराईंदा आहिनि, छो जी उन्हनि खे महान सम्झंदा आहिनि, श्रेष्ठता ई पवित्रता आहे। त अहिड़े ब्रह्मण जीवन जे निजी जन्म संस्कार में अनुभव कंदा आहियो। पवित्रता जन्म संस्कार ठही आहे, त अॼु पूरो ॾींहुं ख़ुदि खे असांखे छा करिणो आहे, ये चेक करिणो आहे कि पवित्रता अर्थात ब्रह्मचारी ऐं ब्रह्माचारी मुंहिंजे जीवन में केतिरी आई आहे। पवित्रता जा संस्कार ये ॾाढी ज़रूरी आहे अॼु जी दुनिया में, अगरि तव्हांखे न्यारो प्यारो रहणो आहे त, है न, अगरि तव्हांखे न्यारो प्यारो रहणो आहे त पवित्रता जीवन में धारण करे हलो। त बाबा असांखे चवनि पिया कि हिकदमि अपवित्रता जी अविद्या थी वञे, स्वप्न में भी अपवित्रता न रहे, अहिड़े ब्रह्मण जीवन जो ये निजी संस्कार थी वञे। पवित्रता जन्म संस्कार ठही आहे। जे कोई जे क्रोध जा संस्कार जनम सां ई हूंदा आहिनि न, त चईंदा आहिनि चाहींदो ई न आहे, मुंहिंजो ये जनम जो ई संस्कार आहे। ऐं माण्हू ॾाढी ख़ुशी जा चईंदा आहिनि कि ये शुरू बचपन खां ई ईअं कंदो आहे। कोई भी ॻाल्हि, कोई भी संस्कार असां पहिरियों त असां में ज्ञान न हुयो, हाणे त बाबा असांखे ज्ञान ॾिनो अथई न, कॾहिं बि असांखे ईअं न चइणो आहे कि ईअं ई थींदो न। भले उहो शुरू खां ई क्रोध कंदो हुजे, भले उहो शुरू खां ई ज़िद्दी आहे, भले उहो शुरू खां ई पंहिंजी मनमानी जे हिसाब सां हलण वारो हुजे, लेकिन हाणे न हलंदो, ईअं असांजे मन में संकल्प हुजिणो खपे। उनखे न चइणो आहे, असांखे मन में सोचणो आहे कि जीअं ॿारु हूंदो आहे न, मां चईंदी आहे हीअ शुरू खां ई ज़िद्दी आहे, शुरू खां ई रोईंदो आहे, त जीअं त असां उनजो संस्कार असां पक्को कयो आहे। ग़लती माउ पीउ जी आहे, ग़लती संबंधियुनि जी आहे, जो हुनखे हुन रूप में हुन ॾिसण जी आदत विझी छॾी। सोचनि छा करो, चलो तव्हां करे न सघंदा आहियो, कम से कम सोचो त न, कम से कम चओ त न सभिनि खे कि शुरू खां ई ज़िद्दी आहे, शुरू खां ई कंदो आहे। ॾिसो बाबा जे ज्ञान में असांखे ॾाढो एॾो सुठो उजियारो मिली वेंदो आहे। चईंदा न, अॼु बाबा चई न, ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेरे विनाश। त पहिरियों त असांखे छा ईअं ई लॻंदो हुयो, भई ईअं ई चइबो आहे, मतिलबु बाबा असांजे हिकु हिकु ॻाल्हि खे कीअं चइबो आहे उहो बि सुधारनि था। अॼु खां अगरि तव्हांजा ॿार या कोई बि संबंधी क्रोधी आहे, ज़िद कंदो आहे, रोईंदो आहे, या बुरे स्वभाव संस्कार, या थींदो आहे न घर में लेडीज़ जेंट्स में कोई न कोई बुराई हूंदी आहे, असांखे मन में इहे न रखिणो आहे कि ये अहिड़ी ई आहे, ये अहिड़ो ई आहे, इन सां ईअं ई हलणो आहे, इन जो। ऐं कई माण्हू त ईअं चईंदा आहिनि कि मूंखे पतो आहे इन जो ई संस्कार चेंज ई न थियण वारो आहे। जीअं त असां हुनखे सदा जे लाइ आशीर्वाद था ॾेई छॾूं कि तूं अहिड़ी ई रहो, तूं अहिड़ो ई रहो, न। असांखे अगरि कोई बि सम्झो रोइण जो संस्कार आहे न, नंढी नंढी ॻाल्हियुनि में रोईंदा आहिनि, त अॼु खां उहो न रोईंदो, अॼु खां उहो ज़िद न कंदो, है न। वरी रोए
त सोचो बसि अॼु खां इहे न कंदो, हाणे खां न कंदो, बसि हिन जो इहे रोइण जो संस्कार ख़तमु, बसि हीअ ज़िद करण जो संस्कार ख़तमु, बसि क्रोध ख़तमु। त जॾहिं असां ईअं चईंदासीं न उन समय थोरो ख़तमु थींदो आहे। जेतिरो शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे असां चईंदासीं न, जीअं न कॾहिं कॾहिं कंहिंजो आशीर्वाद लॻी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं कोई मुंहुं सां चईंदो आहे त हुनजी उहा ॻाल्हि सच थी वेंदी आहे। त हुन समय हुन जीअं ॾाढो दिलि सां मन सां जीअं हुन जे लाइ चई त पंहिंजी शक्ति जेकी हुन भॻवान सां वरिती हुई उहो हुन कम में लॻाए छॾी, त हिन सां हुनजो बि भलो थींदो। सम्झो तव्हां कंहिंखे दिलि सां आशीर्वाद ॾिनी न, ऐं अगरि हुनजो कमु थी वियो त हुनजो शेयर तव्हांखे बि मिलंदो, हुनजो शेयर असांखे बि मिलंदो, है न। इहे बि असांखे ॾाढो सोचे सम्झी करे जीवन में असांखे हर शब्द हाणे चइणो आहे। श्री हाणे असांखे पतो लॻियो आहे कि पुण्य जो खातो कीअं जमा कबो। त बाबा चवनि था कि अपवित्रता जी अविद्या थी वञे, जंहिंजो क्रोध जो संस्कार जनम सां ई रहंदो आहे, उहो ई हाणे असांजो छा संस्कार थी वञे, सदा ई सर्व जे लाइ सुठो सोचणु, सुठो ॻाल्हाइणु, सुठो चइणु, सुठो कर्म करणु सभिनि जे लाइ। कोई कहिड़ो बि असां सां बुरो व्यवहार करे लेकिन असां हुन सां सुठो ई करूं। अहिड़ा जन्म जा संस्कार स्वतः ई कार्य कंदा। हिन पर्सनैलिटी जे कारण अगरि असांजी हीअ पर्सनैलिटी थी वई न, ॾिसो कई माण्हू हूंदा आहिनि दुनिया में बि हूंदा आहिनि जो माण्हू चवंदा आहिनि कि हिन सां कोई केतिरो बि बुरो कंदो आहे न त बि इहा एॾी सुठी आहे कि सभिनि सां ई सुठी रीति हलंदी आहे। त अगरि असां बाप जा ॿार बाप जी मत ते ईअं हलंदासीं न त इन पर्सनैलिटी जे कारण ई विश्व जी आत्मायूं अॼु ताईं नमस्कार करनि बि थियूं। भक्ति मार्ग में मूर्तियुनि जे अॻियां जो नमस्कार करनि थी, इहे मूर्तियूं जो जंहिंजियूं ठातियूं आहिनि इहे असां में ई जॾहिं उहो शक्ति उहो गुण ईंदो आहे त असांजो ई उहो स्वरूप उन्हनि ठातो अथनि। शरीर सां डायरेक्ट बाबा खां वठूं था, महान आत्माउनि खे न ॼाणंदे हुए बि नमस्कार ज़रूरु कंदा आहिनि, साधारण खे न त अहिड़ो महान ठहो कि माण्हू भले ॿाहिरां सां तव्हांखे कुझु न चए, नमस्कार न करे, लेकिन अंदरि उहो बि आत्मा सम्झे कि केॾी सुठी आत्मा आहे। ॿियो आहे बाबा चवनि था मोह जो बीज, बाबा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था न त ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था, उन्हनि खे बाबा चवनि था मोह जो बीज आहे संबंध, देह जो संबंध। उन बीज खे कटण जे लाइ कटण सां सभु शिकायतियूं बि समाप्त थी वेंदियूं। सम्झो फॉर हिकु मिंट जे लाइ सोचो कि तव्हां उहो ई कुंवारा आहियो, हाणे त तव्हांजी शादी थी वई, चलो शादी न कंहिंजी अगरि न बि हुजे त सम्झो जॾहिं तव्हां कुंवारा हुयो तॾहिं तव्हांजो पति सां संबंध हुयो, ॿार हुया, जंहिंमें तव्हां हाणे एॾो मोह रखी वेठा आहियो। पहिरियों इहे सभु हुया, जंहिं घर में तव्हां आहियो उहो हुयो, जेकी चीज़ूं तव्हां वटि आहिनि उहो हुई, पहिरियों त न हुई, है न। हाणे आहे, पहिरियों न हुई हाणे आहे, त असां त आत्मायूं आहियूं न। त हाणे असांजो इहो पार्ट आहे ऐं असांखे त पतो ई आहे जनम मरण में त अचिणो ई आहे न। जॾहिं मां नंढी पैदा थी हुयमि तॾहिं मूंखे माउ पीउ में मोह हुयो, चीजुनि में मोह हुयो, मूंखे त पतो ई न हुयो। मां त उते ई बेड ते खावां पई, उथां पई, सुसु पोटी बि उते ई, असांखे त कुझु पतो ई न हुयो, है न। अच्छा, जॾहिं बीमार थींदा आहियूं उन समय छा थींदो? उन समय कंहिंमें मोह ईअं हूंदो आहे, कुझु यादि ईंदो आहे, कमु वमु सभु सम्झो टंग में सूर थो थिए या पेट में सूर थो थिए या मथे में सूर थो थिए,
हुन समय माण्हू जी स्थिति छा थी वेंदी आहे, बसि बैड डाउन था, है न। जा चवंदा भॻवान जी यादि रहे त सुठी ॻाल्हि आहे, ॿियो कोई यादि ईंदो आहे, इहे ठाहिणो आहे, इहे करिणो आहे, सभु कुझु भुलिजी वेंदा आहियूं। अल्फला त मां सुम्हां, मूंखे त ॾाढो मथे में सूर थो थिए। त हुन समय कुझु बि मोह यादि ई न हूंदो आहे, छा आहे छा न। त उहा स्थिति असां सोचूं भई जॾहिं मां पैदा थियमि, मां वॾी थी हुयमि, त जंहिं में बि तव्हांजो मोह आहे या जो बि ॻाल्हियूं तव्हांजे मन में हाणे हलंदियूं आहिनि या जो बि ॻाल्हियूं आहिनि, जो जहिड़ो बि हुजे। अच्छा, जॾहिं असां बीमार हूंदा आहियूं तॾहिं असांखे कोई यादि ईंदो आहे इहे अहिड़ी आहे वेड़ी आहे, ॾाढो ई परेशान करे थी। धीरे धीरे जॾहिं शरीर ठीकु थी वेंदो आहे, पोइ कर्म क्षेत्र में माण्हुनि सां लड़ण झगड़ण लाइ तयारु थी वेंदा आहिनि, न त माण्हू पियो आहे। त हीअं यादि करो, स्मृति में लाहियो भई पहिरियों मुंहिंजो इहो थोरी हुयो, इहो त हाणे मूंखे मिलियो आहे त मां हिन में मोह छो रखां, है न। त ईअं करे पंहिंजे मोह खे कढंदा वञो। हिनखे चइबो वीचार सागर मंथन कयो। बाबा चईं न वीचार करो मन में। अॼु बि बाबा मुरली में चई ॻाल्हियुनि खे यादि करो, सिमरन करो त नशो चढ़ंदो। त असां अहिड़ी ॻाल्हियूं बाबा जो चवनि था कि मन जे मोह जो बीज आहे संबंध। त बाबा जी असांखे चवनि था ख़ासि माताउनि खे नष्ट मोह ठाहिणो, माताउनि खे नष्ट मोह ठाहिणो। माताउनि जो ॾिसो धीरे धीरे पहिरियों त कुझु बि न हूंदो आहे, पर शादी कंदियूं आहिनि त घर किचन ॿार सभु मुंहिंजो चई करे माताउनि जो केॾो मोह थी वेंदो आहे न। पोइ उन खां पोइ नुंहुं ईंदी आहे त उनखे बि ॾियण में मुश्किलात थी वेंदी आहे। पोइ अंत ताईं ख़ासि कर माताउनि जो त घर में ॿारनि में पोतरनि दोतरनि में अलाए कहिड़ो मोह लॻी वेंदो आहे। छो जो उहो सोचदियूं आहिनि भई मूंखे ई पालणो आहे, मूंखे ई रोटी पाणी ॾियणी आहे, त हीअं सोचदी आहे। पर तव्हां हीअं सोचे कर्म करो न, जीअं इहे गुरू जो भॻवान जे बाबा जो घरु आहे, ऐं मां बाबा जे घर में ॿारनि जे लाइ इहे ठाहियां थी। ऐं ॾिसो पहिरियों तव्हां वटि कुझु न हुयो, तव्हां शादी करे आया हो त तव्हांखे एॾो कुझु मिलियो। पोइ जीअं जीअं असां अॻियां जीवन में वेंदा आहियूं न, असांखे मिलंदो ई आहे नयो नयो। हिन करे जीवन में कॾहिं बि कंहिंसां मोह न रखिणो खपे, न त असां बि जीवन में अॻियां न वधी सघंदा आहियूं, ॿियनि खे बि न वधणु ॾींदा आहियूं। ऐं जीवन में उन ई जॻह रहण त पसंदि न आहे, सुठो बि न आहे, मज़ो बि न ईंदो। अॼु अगरि छोरी चाहे कि मां बसि हाणे मां हिते ई रहां, शादी वादी न करां, कुझु पंहिंजो कमु न करां, बसि मां घर में ई मूंखे माण्हू उअं ई पंहिंजी धीअ करे पाले, पुट चए बसि मां ईअं ई रहां, शादी वादी न करां, त सुठो लॻंदो। धीरे धीरे उहो माण्हुनि जे मथां बोझ थींदा वेंदा, है न। त जीवन में अॻियां वधण ई सही आहे। अॼु तव्हां ॿारनि जी शादी करे छॾी, उन खां पोइ बि अगरि तव्हां ॿारनि में मोह रखी वेठा आहियो त उहो बि तव्हांखे पसंदि न कंदा, उन्हनि जे लाइ बि बोझ थी वेंदो। त पुरुष बि सोचंदो, भई पुट बि सोचंदो मां ज़ाल जी मञा या माउ जी मञा, उहो बि वीचारो विच में अटकी पवंदो। त समझदार उहो आहे जो धीरे धीरे सभु ॻाल्हियुनि खे छॾंदे अॻियां वधी वञे। हिकु छोरी अगरि पंहिंजे माउ पीउ खे न छॾंदी त जीवन में अॻियां न वधंदी, त माउ पीउ जे मथां बोझ अनुभव थींदो। हिकु छोरो बि शादी खां पोइ अगरि ज़ाल जे हुन जे हिसाब सां या हुन सां गॾु न हलंदो, त अञा ताईं मम्मी पापा कंदो रहंदो, त उहो बोझ अनुभव थींदो न। आख़िर त माउ पीउ बि थकी करे चईंदा हाणे त तुंहिंजी ज़ाल थी, हुनखे चएसि न सभु कुझु ठाहे ॾे करे ॾे। इहे सिर्फ़ु थोरे समय जे लाइ हूंदो आहे। मुंहिंजो पुटु मुंहिंजा माउ पीउ ज़्यादा समय रहो न त उन्हनि खे बि बोझ लॻंदो आहे इंसान खे, न। थोरो समय जे लाइ माण्हुनि खे उहो थींदो आहे, इच्छा थींदी आहे, प्यारु थींदो आहे, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजा पोतरा दोतरा। पर माण्हुनि खे त जीअणु खपे, खाइणु पीअणु, अॻियां वधिणो।
आत्मा जो नेचर ई आहे। हिन करे हिन मोह जे विकार खे असां ॾाढो सहज रीति कढी सघंदा आहियूं। मुश्किल न आहे, सिर्फ़ु वीचार सागर मंथन करो भई मां जंहिंमें मां मोह रखी वेठी आहियां उन्हनि सां ई मां जीवन भर रहां, उन्हनि सां ई गॾु रहां, त बि धीरे धीरे इन्हनि जे मथां बोझ थींदा आहिनि। हिन करे पंहिंजो जीवन पंहिंजे बाप सां गॾु जीवन जींदे अॻियां वधंदा वञो, उहो ई सुठो आहे। त बाबा चवनि था मोह जो बीज आहे संबंध। हुन बीज खे कटण सां सभु शिकायतूं समाप्त थी वेंदियूं आहिनि। माताऊं सभु नष्ट मोह आहिनि न। जॾहिं बाप सां गॾु सर्व संबंध जोड़े छॾिया त कंहिंमें मोह थी सघंदो। तव्हां अॼु चेक कजो मुंहिंजो कंहिंमें मोह आहे। ऐं अगरि मां चाहियां, सम्झो तव्हांजो पुट में मोह आहे, तव्हां सोचो मुंहिंजो पुटु सदा मूंसां गॾु रहे, त तव्हांजो पुटु बि चाहे थो कि उहो जीवन में अॻियां वधणु चाहे थो। तव्हां पुट जी शादी कराए छॾी, तव्हां अञा पुटु करो, तव्हांजो पुटु ज़ाल सां गॾु ख़ुशि रहंदो या तव्हां सां गॾु जीवन भर ख़ुशि रहंदो? उहो छा थो चाहे न? अगरि उहो चाहे थो मूंखे ज़ाल सां न माउ पीउ सां ई रहणो आहे त असां उन्हनि जो जीवन बिगाड़ूं था न। भले माउ पीउ सां बि रहे, लेकिन ज़ाल सां बि त पंहिंजी सोच मिलाए करे हलणो पवंदो न। जीवन भर त माउ पीउ न रहंदा न साथ में, त असां उन्हनि जे जीवन में विघ्न छो विझूं? त हीअं करे असां पंहिंजे ॿारनि खे बि अॻियां वधाए सघंदा आहियूं। पंहिंजे पोतरनि दोतरनि खे बि मोह रखी पाण वटि छा कंदासीं न। आख़िर त ॿार आहे, वॾो थींदो, धीरे धीरे पोइ दुनियादारी में ईंदो। केसि असां उन्हनि जे मोह में इहे ॾाॾियूं ॾाॾा रहंदा आहिनि, पोइ पंहिंजी भॻवान जी भक्ति बि छॾे ॾींदा आहिनि। त हीअं न करिणो। हा, ज़रूरत आहे त उन्हनि जी मदद करो, बाक़ी सॼो ॾींहुं असां उन्हनि जी माला जपंदा रहूं, इहे बि ठीकु न आहे। छो जो हिन जे कारण बि किथे न किथे असांखे दुख मिलंदो आहे। त बाबा चवनि था कंहिंमें मोह थी सघंदो आहे छा? अगरि बाबा सां सर्व संबंध जोड़ो, बिना संबंध सां कोई में मोह न थी सघंदो आहे। सदा इहे यादि रखो, जॾहिं संबंध न त मोह किथां आहियूं? मोह जो बीज आहे संबंध। जॾहिं असां आत्मिक स्वरूप में ॾिसूं त मोह न थींदो। अगरि असां मुंहिंजो पति, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो फलाणो ॾिसंदासीं त मोह थींदो। जॾहिं बीज खे ई कटे छॾियो त बिना बीज जे वृक्ष कीअं पैदा थींदो? अगरि हाणे ताईं बि वृक्ष पैदा थी वेंदो आहे त हिन सां सिद्ध आहे कि कुझु तोड़ियो आहे, कुझु जोड़ियो आहे, ॿ तरफ़ आहिनि। त ॿ तरफ़ वारनि खे न मंज़िल मिलंदी आहे न किनारो मिलंदो आहे। अगरि ॿ तरफ़ वारा हूंदा आहिनि न त उन्हनि खे न मंज़िल मिलंदी आहे न किनारो मिलंदो आहे। त ईअं त न आहियो न, सभु नष्ट मोह आहियो न। पोइ बि शिकायत न करिणो आहे कि छा करां, बंधन आहे, कटंदो न आहे। जाते मोह नष्ट थी वेंदो त स्मृति स्वतः ई थी वेंदी, पोइ कटणो न पवंदो, मिटाइणो न पवंदो। त हाणे छा करिणो आहे कि असांखे सर्व संबंध हिकु बाप सां जोड़ना आहिनि। सभिनि खे आत्मा भाव जे संबंध में संबंध रखी कर्म क्षेत्र में अचो। हिन जे लाइ पहिरियों एकांत में वीचार करो, जीअं ब्रह्मा बाबा कंदा हुया न। पंहिंजे सर्व जो बाबा जा ॿार हुया, लौकिक पत्नी हुई, उन जे लाइ बाबा लिखंदा हुया। भई पंहिंजी पत्नी जे लाइ बि लिखंदा हुया कि हीअ बि आत्मा, पंहिंजे पुटनि जे नाम लिखी हीअ बि आत्मा, पंहिंजी धीअरनि जा नाम लिखी हीअ बि आत्मा, मां बि आत्मा। त इहे अभ्यास करो। त हीअं करण सां छा थींदो? असांजो मोह ख़तमु थी वेंदो। पोइ असां कॾहिं शिकायत न कंदासीं, छा करूं बाबा, बंधन आहे, कटंजो ई न। जाते मोह नष्ट थी वञे न त स्मृति स्वतः ई थी वेंदी आहे, कटिजी वेंदी आहे।
स्मृति में सदा ई भाव यादि ईंदो आहे। पोइ कटण ऐं मिटाइण जी भाषा ख़तमु थी वेंदी आहे, सर्व प्राप्ति स्वरूप थी वेंदो आहे। सदा मनमना भव रहण वारा मन जे बंधननि सां बि मुक्त रहींदा आहिनि। सदा असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदासीं त संकल्प ई ॾेई छॾियो बाप जी यादि निराकार रूप में। त मन खे असां स्ट्रिक्ट संकल्प ॾेई छॾियो, बुद्धि खे चयो परमधाम में बाबा वटि रख, त हेॾे होॾे संकल्प अचे ई न त बुद्धि वञे काथे, है न। हिनखे चइबो आहे स्वराज्य अधिकारी। अच्छा, बाबा पार्टियुनि खे ओम शांति था करनि। हाणे विदेश भाउ भेणनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। सभी बाप सां गॾु नियरेस्ट ऐं डियरेस्ट आहियो। सभी बाप सां गॾु नियरेस्ट ऐं डियरेस्ट आहियो। छा सम्झंदा आहियो पंहिंजे खे? पंहिंजे कल्प पहिरों जी प्रालब्ध स्पष्ट साम्हूं आहे न? बाबा पुछनि था। सभी बाप जी सदा नियरेस्ट ऐं डियरेस्ट आहियो। छा सम्झंदा आहियो पंहिंजे खे? कल्प पहिरों जी प्रालब्ध पंहिंजी स्पष्ट आहे। असां कल्प पहिरों सतयुग खां कीअं कीअं पाठ वॼाया आयासीं, इहे सभु साम्हूं अची वियो। डबल विदेशी आत्माउनि खे नंबरवार हिन संगम जे विशेष पाठ में विशेष पाठ जुड़ल आहे। डबल विदेशी आत्माउनि जो नंबरवार हिन संगम युग जे विशेष पाठ में विशेष पाठ नूंदल आहे। डबल विदेशी ॿारनि खे बाप दादा द्वारा विशेष वरदान आहे न? कहिड़ो वरदान आहे डबल विदेशी ॿारनि खे? डबल विदेशी ॿारनि खे विशेष वरदान आहे। जॾहिं खां जन्म वरिता आहिनि तॾहिं पहिरों घड़ी में ई बाप दादा द्वारा विशेष वरदान सदा चित्र छाया जे अंदरि रहण जो मिली वियो आहे। डबल विदेशियुनि खे कहिड़ो वरदान मिलियल आहे? सदा बाप दादा जी छत्र छाया जे अंदरि रहण वारा डबल विदेश, छो जी विदेश में रहंदा आहिनि न। जीअं सम्झो हिकु ॿार तव्हांजो भारत में आहे, तव्हां वटि आहे। हिकु ॿार तव्हांजो अमेरिका में रहे थो, त तव्हांखे सॼो ॾींहुं कंहिंजो ख़्यालु रहंदो, है न। जेको विदेश में ॿार रहंदो आहे हुन जे बारे में ख़्यालात ज़्यादा हलंदा आहिनि न। अलाए रोटी खाधई न खाधई, अलाए हीअं कई। जी त बचपन खां ई न संस्कार पइजी वेंदा आहिनि माउ पीउ जा ॿार जे लाइ सोचणु। पोइ उहा ॿार विदेश में बि हुजे त जीअं माउ पीउ हिते बि सॼो ॾींहुं उहो विदेश वारे ॿारनि जे बारे में ई सोचंदो रहंदो। जेको साम्हूं आहे हुनखे बि पुछंदो, लेकिन जास्ती त हुन वटि ध्यानु वेंदो न, विदेश वारे वटि, छो जी परे थो रहे। ईअं ई बाबा बि भारतवासियुनि खे बि प्यार कंदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि मुंहिंजा जेका ॿार विदेश में रहनि था, हालांकि बाबा त परमधाम निवासी आहे, बाबा खे तव्हां भारत में यादि करो या विदेश में यादि करो, लेकिन त बि मधुबन त मधुबन आहे न। भारत त भारत आहे। त जेका विदेश में ॿार रहंदा आहिनि उन्हनि खे विशेष बाबा वरदान ॾींदा आहिनि कि सदा बाप दादा जी छत्र छाया जे अंदरि रहो। जीअं भारत जे शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि न, जॾहिं श्री कृष्ण जो जन्म थियो त जेल में जन्म थींदो। जेल में जन्म थींदे हुए बि जॾहिं नदी पार कयो त सांप ई छैया जा साधन ठही विया। श्री कृष्ण जो जन्म जेल में थियो, ऐं जॾहिं उनखे जेल मां कढी करे के सेफ्टी स्थान में वठी पिया वञनि त हुन स्थान में वेंदे हुए बारिश बि पए न, ॾेखारींदा आहिनि न। त नदी पार कई त सांप ई हुनजी सेफ्टी जा साधन ठही विया। त ये सभु कहानियूं हीअं कोई रियलिटी में न थियो, सत्युग में न थींदो। ये हाणे हिन कलयुगी दुनिया में आहे।
जॾहिं ब्रह्मा बाबा पाकिस्तान में शिव बाबा शुरूआत उतां खां थी न, प्रवेश त जाते बि थी, लेकिन शुरूआत त कृष्ण जो जन्म त जे स्मृति त उते अची वई न ब्रह्मा बाबा खे। लेकिन ब्रह्मा बाबा हुतां खां जॾहिं हिते आया भारत में, त कहिड़ा पाकिस्तानियुनि जी पुलिस वारनि ऐं सभिनि केॾी मदद कई बाबा जी, पूरो सामान आदि वठणु। हिते त नदी पार करे आया न, पाकिस्तान मां भारत में नदी पार करे आया। त इहे जॾहिं नदी, वैसे त हिंदू पाकिस्तान जी लड़ाई पई थिए, सभु हिक ॿिए खे मारनि पिया हिंदुअनि खे, लेकिन बाबा जे शिव बाबा बाप दादा खे ऐं ॿारनि खे इन्हनि पाकिस्तानियुनि मदद कई कि हा भई तव्हांखे जो खपे जीअं खपे, सभु अरेंजमेंट उन्हनि कई। जीअं सांपनि बि उन्हनि जी मदद कई, मतिलबु ॿियनि जे लाइ ज़हरीला हुया, हिंदुनि खे ॿिया मारनि पिया पाकिस्तानी ऐं असांजी मदद पिया करनि। त इहे जेके बि कहानियूं आहिनि न, हिननि जो इहे आध्यात्मिक रहस्य प्रैक्टिकल में हाणे थियो आहे। त बाबा चवनि था कि जीअं श्री कृष्ण जो जन्म जेल में थियो, त पाकिस्तान में जीअं असां जेल में हुयासीं, पोइ नदी पार कई त सेफ्टी जो साधन सांप ठहिया, मतिलबु अहिड़ी आत्मायूं बि असांखे मदद कई। त विदेशी ॿारनि खे वरदान आहे कि कहिड़े बि ईअं ई विदेश में रहण वारा ॿार कहिड़ो बि वातावरण अशुद्ध आहे, कहिड़ो बि जीवन पाठ ॾिसंदा आहिनि, लेकिन बाप दादा जी छत्र छाया ॿारनि खे सदा सेफ रखंदी आहे। बाप दादा जी छत्र छाया ॿारनि खे सदा ई सेफ रखंदी आहे ऐं अंत ताईं रखंदी, हाणे बि सेफ रखंदी आहे ऐं अंत ताईं सेफ रखंदी। त कॾहिं बि तव्हांखे कुझु ईअं लॻे दुनिया जो वायुमंडल अहिड़ो आहे, या तव्हां काॾे वेंदा आहियो, हुतां जो वातावरण वायुमंडल सुठो न आहे, असांखे सोचणो त न आहे, लेकिन सदा यादि रखो कोई ॻाल्हि कोन्हे, मां बाबा जी छत्र छाया जे हेठां आहियां, मुंहिंजे मथां बाबा जी छत्र छाया आहे। कॾहिं बि घर खां निकिरो, घर में बि, छो जी अॼुकल्ह कंहिंजो बि किथे बि भरोसो न आहे न, असां घर में बि रहंदे, ॿाहिरि बि रहंदे, काॾे वेंदे हुए बि सदा इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में रखो, मां कंहिंजी छत्र छाया जे हेठां आहियां, बाप दादा जी छत्र छाया जे हेठि रहण वारी सदा सेफ आत्मा। त कंहिंजी बि अहिड़ी वेड़ी दृष्टि वृत्ति असांजे मथां हावी न पए, त इहे असांखे अभ्यास करणो। बाबा हाणे ॿियो पॉइंट ॿुधाइनि था, साथ साथ विदेशी ॿारनि खे बाप सां गॾु साथ जे अनुभव जी विशेष मदद बि आहे। विदेशी ॿारनि खे तीसरी ॻाल्हि आहे, विदेशी ॿारनि खे विशेष रूप सां जनम ते सेवा जे संस्कार जो सहयोग आहे। छो जी भारत में त पहिरियों खां ई ज्ञान हले पियो, पहिरियों खां ई सभु कुझु शुरू थी वियो, विदेशी त पोइ आया न, साकार बाप जी समय बि अची विया, लेकिन विदेशी जास्ती जॾहिं अव्यक्त पाठ शुरू थियो न बाबा जो, तॾहिं विदेशी ज्यादा आहिनि, त 70s में आया आहिनि, त केॾो समय निकिरी वियो, त इन करे बाबा विदेशियुनि खे सेवा जे संस्कार बि सहयोग जा हूंदा आहिनि जनम ते। विदेशी वारा जॉब बि कंदा आहिनि, जेका सेंटर ते टीचरियूं हूंदियूं आहिनि न, उहे जॉब बि कंदियूं आहिनि ऐं सेवा बि कंदियूं आहिनि। हिते त जीअं सेंटर ते रहण मतिलबु सॼो ॾींहुं उहो ई करणु, त लेकिन विदेशी सेंटर ते रहंदे हुए बि जॉब बि कंदा आहिनि, त सेवा बि कंदा आहिनि, त उन्हनि जो जॉब कंदा त धन जो बि सहयोग थी वियो, मन जो बि थी वियो, तन जो बि थी वियो। उहो बि विशेष ड्रामा अनुसार उन्हनि खे पाठ मिलियल आहे। चौथी ॻाल्हि, याद जी यात्रा में सहजी अनुभवनि जी खान प्राप्त हुजण जे कारण
वरदान भी विदेशियुनि खे प्राप्त। याद जी यात्रा में सहज ही अनुभवनि जी खान उन्हनि खे प्राप्त। त ये एक्स्ट्रा एक्स्ट्रा चीजूं जीअं न, सम्झो कोई ॿार आ, कंहिंखे कोई प्रॉब्लम आ, या कोई ॿार ॿाहिरि रहंदो आ, त माँ बाप उन्हनि खे एक्स्ट्रा एक्स्ट्रा मदद ॾींदा आहिनि न, सहयोग ॾींदा आहिनि। घर में रहण वारो ॿार ऐं ॿाहिरि रहण वारे ॿार में केॾो फ़र्क़ु आ। ॿाहिरि रहण वारे ॿारनि खे असां माण्हू कुझु न कुझु एक्स्ट्रा, जीअं बैंक अकाउंट खोलाए छॾियो, हुनजे बैंक में पैसा पिया आहिनि, फोन ॾेई छॾियो, इहे सभु चीजूं ॾेई छॾंदा आहिनि कि हुनखे कमु ईंदियूं, है न। लेकिन घर में रहण वारे ॿार खे त सोचदा आहियूं न, घर में ई रहे थो, जॾहिं बि ज़रूरत पई असां वेठा आहियूं न। त इहे ही विदेश में रहण वारे ॿारनि खे बाबा इहे सभु एक्स्ट्रा चीजूं छो ॾींदा आहिनि, एक्स्ट्रा मदद छो ॾींदा आहिनि। भई हिकु त विदेशी आहिनि, जनम ते ई भारतवासी न आहिनि, क्रिश्चन हुया पंहिंजे पंहिंजे धर्म अनुसार माण्हू हूंदो आहे। भई हिते त भारत में त आए दिन देवी देवताउनि जी पूजा थींदी आहे, त भॻवान सां देवी कुल ऐं परमात्मा शिव बाबा सां त कीअं न कीअं करे भक्ति में माण्हू जुड़ियल ई आहिनि, त पहचान हूंदी आहे। लेकिन विदेश वारनि जे लाइ त बिल्कुलु नई ॻाल्हि थी वई न। पर उहे पंहिंजे ई धर्म जी आत्मायूं आहिनि, लेकिन इहे जन्म उन्हनि विदेश में वरितो आहे छो जो हुते सेवा थिए, हुते सेवा जे कारण इहे हिकु जन्म विदेश में माण्हुनि वरितो आहे, जेके बि आत्मायूं आहिनि। त उन्हनि खे बाबा चवंदा आहिनि कि तव्हांखे मां पंहिंजी छत्रछाया में सदा सेफ रखंदो आहियां। बाबा उन्हनि खे विदेशियुनि के बाप सदा साथ जी अनुभूति में विशेष मदद कंदा आहिनि। टी ॻाल्हि, विदेशी ॿारनि खे सेवा जा संस्कार जनम ते ई हूंदा आहिनि, उन्हनि में हिकु विशेष बाबा विझी छॾंदा आहिनि बीज। चौथी ॻाल्हि, उन्हनि खे याद जी यात्रा में सहज अनुभवनि जी खान जल्दी प्राप्त थींदी आहे। वरदान विशेष विदेशियुनि खे मिलियो आहे कि याद में रहंदा त अलॻि अलॻि अनुभूति जल्दी थींदी आहे विदेशियुनि खे न। जीअं कहिड़े शहर में कहिड़ी चीज सुठी मिलंदी आहे न, कहिड़े शहर में काथे अनाज, काथे दालियूं, काथे कोई फ्रूट, कंहिं देश में कहिड़ो फ्रूट, त हुतां माण्हू वठंदा आहिनि न। इहे ई बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे ब्राह्मण परिवार में जो बि आत्मायूं आहिनि न, त हर हिक में कोई न कोई विशेषता आहे, है न। त कोई बि वॾी दीदी या भाउ अगरि असांखे क्लास कराईंदो आहे, है न, हिकु त असां पंहिंजी सम्झ सां बाबा खे यादि करे ज्ञान खे सम्झूं। ॿी ॻाल्हि हूंदी आहे कॾहिं कोई असांखे क्लास कराईंदो आहे या कोई असांखे कुझु पंहिंजो अनुभव ॿुधाईंदो आहे, त हीअं न सोचणो खपे कि इहे छा ॿुधाईंदो, इहे त हाणे हाणे आयो आहे न। हर हिक में पंहिंजी पंहिंजी विशेषता हूंदी आहे। नंढे ॿार में बि कोई गुण आहे जो वॾनि में न आहे। त नंढो वॾो नयो पुराणो भाउ भेण, इहे हिन जोन जी आहे, इहे दीदी हीअं आहिनि, हर हिकु आत्मा में बाबा जो ज्ञान में कोई न कोई उन्हनि खे विशेष प्राप्ति आहे। जीअं विदेशियुनि खे इहा आहे त उहा याद जी यात्रा जी अनुभूति, त जेका बि अलॻि अलॻि चित्र ईंदा आहिनि न बाबा जा, इहे ख़ासि कर विदेशी ई ठाहींदा आहिनि। जीअं फ़रिश्ते जा, हीअं हूअं, जो बि अलॻि अलॻि चित्र जो असांखे सुठा लॻंदा आहिनि बाबा जा, त इहे हर हिक में विशेषता आहे। हाणे जीअं बाबा चवंदा आहिनि न, गुजरात में इहे विशेषता, आंध्रा में इहे विशेषता, मधुबन में इहे विशेषता, हर हिकु स्टेट जी बि ॾिसो बाबा अलॻि अलॻि विशेषता ॿुधाईंदा आहिनि। त हुतां जी आत्माउनि में बि उहा विशेषता हूंदी आहे, त धरनी में बि ईंदी आहे। तंहिंजे करे काथे बि असांखे ज्ञान ॿुधण में बुरो न आहे, जाते जंहिंखे जो चीज सुठी लॻे उहो धारण करे वठो, है न। असांखे महिनत न करणी पवंदी। अॼु ॾिसो अॼुकल्ह जी जनरेशन सोचदी आहे वॾनि जी असां न ॿुधंदासीं, असां पाण ई कंदासीं। लेकिन वॾनि जी हर हिक जी छो ॿुधणी खपे? छो जी अगरि असां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी ऐं असांखे ठीकु लॻी त असांखे महिनत न करणी पवंदी आहे वीचार करण में, असांखे उहा सहज मिली वेंदी आहे, त असां उहो करणु लॻी वेंदा आहियूं।
त इन करे बाबा चवंदा आहिनि, बाबा अॼु ॿुधाइनि था कि विदेशियुनि खे मां छा छा ॾिनो आहे। त ॿुधायो केतिरा लकीएस्ट थिया न विदेशी। बाप दादा जे संगम युगी विशेष अमूल्य रतनी जे अमूल्य रत्ननि द्वारा बाप दादा विश्व में अहिड़े रत्ननि जो सैंपल जे रूप में रखंदा आहिनि, है ना। हर हिकु आत्मा में जो विशेषता आहे न, उन्हनि खे बाबा सैंपल जे रूप में रखंदा आहिनि। जीअं जो चीज जाते मिलंदी आहे उहो हुते ई मिलंदी आहे। त जीअं आत्मा में जो विशेषता आहे उहो हुननि खां ई वठणी पवंदी। हिन में ईअं न करिणो आहे कि इहे नंढा आहिनि, इहे वॾा आहिनि, इहे हिन ज़ोन जा आहिनि, इहे हिन सेंटर जा आहिनि। न, असांखे जातां बि मिले असां ॿुधूं, सुठो लॻे थो त धारण करो, न त पंहिंजे जो बि तव्हांखे ठीकु लॻे थो बाबा जी श्रीमत अनुसार कंदा हलो। इन करे सदा बाप ऐं सेवा जे सिवाइ कोई बि ॻाल्हि यादि न अचे। साथ जो अनुभव कंदा आहियो न। शक्ति सेना छा सम्झंदा आहियो? शिव ऐं शक्ति सदा साथ आहे। त बाबा निमित विदेशनि जे लाइ चवनि था, लेकिन असां सभिनि खे आहे। कल्ह बाबा चई न कि मां सभिनि खे वरदान ॾींदो आहियां। तव्हां में बि जो विशेषता आहे उनखे ॼाणो ऐं हुन अनुसार कमु करो। सदा यादि रखो, मां आत्मा शक्ति ऐं शिव सदा साथ आहे। नाम ई आहे शिव शक्ति, नाम ही आहे शक्ति। त शिव शक्ति आहे उहा यादि जे सिवाइ रही न सघंदी आहे। कॾहिं बि कोई कार्य करो त सदा ये सोचो कि विश्व सेवा जे अर्थ निमित मात्र ये कार्य करां थी। इनखे ई कमल पुष्प जे समान चइबो आहे न। त सभी कमल पुष्प जे समान कार्य कंदे हुए न्यारा ऐं बाप जा प्यारा ठही करे रहंदा आहियो। पांडव कमल पुष्प जे समान आहियो न, जीअं ॾिसो जॾहिं कोई माण्हू कीअं पहिरियों ॿार माउ पीउ सां गॾु रहंदो आहे, पोइ दोस्त यार कंदो आहे स्कूलनि में, पोइ जंहिंजे पढ़ाई जे संग में रहे या ज्यादा कंहिं में बि रहे त उहो हुनजे संग में अची वेंदो न। त जीअं हाणे इहे माउ जे एॾा क़रीब हूंदा आहिनि, माउ पीउ जे हाणे कई ॿार पोइ धीरे धीरे दोस्ती यारी में क़रीब थी वेंदा आहिनि। त माउ बाप सां जीअं न्यारा थी वेंदा आहिनि, है न। भले माउ बाप सां बि उहो प्यार आहे, उहो रिगार्ड आहे, लेकिन न दोस्त मिलंदा आहिनि त जीअं उन्हनि जो ई थी वेंदो, त जीअं पाण सां न्यारा थी वेंदा आहिनि। ईअं ई असांखे सदा रहणो आहे। देहदारी संबंधी आदि हूंदे हुए बि असांखे सदा बुद्धि द्वारा बाप सां गॾु रहणो आहे। त जीअं असां हिन दुनिया में रहंदी हुई बि न्यारा रहंदासीं, बाप जा प्यारा रहंदासीं, ऐं उन्हनि जो हिन जो फल उन्हनि खे बि मिलंदो आहे। पांडव कमल पुष्प समान आहिनि। इहे लौकिक कार्य बि अनेक आत्मायूं के संपर्क में लाइण जो साधन। तव्हां घर गृहस्थी में भी जो कम करो था न, इन सां भी अनेक आत्मायूं बाबा जे नज़दीक बाबा खे पहचाने सघंदी। असां बाप जी याद में कम कंदा आहियूं न, भले असां उन्हनि खे न चऊं, लेकिन असां द्वारा उन्हनि खे उहो बाबा जी याद जो पाणी मिलंदो रहंदो आहे। त उन बीज मां बि कॾहिं बि फल निकिरी सघंदो। इन करे डबल कार्य जे लाइ डायरेक्शन ॾींदा आहिनि। त विदेशी जो आहे न उहो लौकिक जॉब बि कंदा आहिनि। त विदेशी चईंदा आहिनि बाबा भारतवासियुनि खे त तव्हां जॉब छुड़वाए ॾींदा आहियो, असांखे छो न छुड़वाईंदा आहियो। त बाबा विदेशियुनि खे चवनि था कि इहे लौकिक कार्य करण बि माण्हुनि खे पंहिंजे संपर्क में लाइण जो तरीक़ो आहे। हिन करे डबल कार्य जे लाइ डायरेक्शन ॾींदा आहिनि। ॾिसो बाबा चई न नब्ज़ ॾिसी करे मां डायरेक्शन ॾींदो। त माण्हू सोचता आहिनि कि भई ब्रह्मा कुमार कुमारियूं ठहो त शादी न करणी पवंदी, जॉब न करणी पवंदी, पोइ बसि ज्ञान ई ॿुधाईंदा रहो। लेकिन बाबा हर हिक जे डायरेक्शन अनुसार ई उन्हनि खे राय ॾींदा आहिनि। सभिनि जे लाइ हिकु जहिड़ी न आहे। अगरि तव्हां घर गृहस्थी में रही करे अगरि तव्हांजे मथां सम्झो कोई कुमारी ज्ञान वठे थी,
ऐं हुनजो ॿियो कोई न आहे त हुनखे बाबा न चईंदा की तव्हां जॉब छोड़ो, छो जी हुनखे पंहिंजे घर वारनि खे बि पालणो आहे जेसि ताईं कोई ॿियो आहे न कमाइण वारो, है न। काथे काथे कहिड़े कहिड़े सर्कमस्टेंसिस में माण्हुनि खे शादी करणी पवंदी आहे, हुनखे बाबा जो ठहिण खां पोइ बि बाबा बि चईंदा आहिनि न तव्हांखे शादी करणी पवंदी। त पहिरियों त साकार बाप दादा हुया त उहे डायरेक्शन ॾींदा हुया। हाणे असां अमृत वेलो योग कंदा आहियूं या कोई निमित वॾो हूंदो आहे हुनजे कए अनुसार बि असां हली सघंदा आहियूं, छो जी बाबा हुननि द्वारा बि असांखे सही डायरेक्शन ॾेई सघंदा आहिनि। न त असां योग युक्त थी करे काम कंदासीं त असांखां उहो ई कमु थींदो जो बाप चाहींदा आहिनि। त बाबा विदेशनि खे चवनि था की लौकिक कार्य बि हिन करे आहे ताकी संपर्क अॻियां वधंदो वञे, संपर्क जी आवश्यकता न रहंदी, पोइ लौकिक कार्य खड़ो थी वेंदो, मतिलबु ख़तम थी वेंदो, अलौकिक कार्य जे निमित ठही वेंदो। सभिनि जी ये स्टेज ईंदी ऐं सदा धीरे धीरे पंहिंजी जो तव्हां चाहींदा आहियो न जहिड़ो जीवन उहो तव्हांखे ज़रूरु मिलंदो आहे। इहे बि सेवा जो चांस सम्झी करे कंदा हलो, है न। कॾहिं तव्हांखे ईअं लॻे कि ताईं मां कॾहिं कॾहिं थींदो आहे न की असां बि ज्ञान ॿुधायूं, असां बि इहे करूं, लेकिन घर में कमु हूंदो आहे या ॿियो कुझु कमु हूंदो आहे त जीअं लॻंदो आहे की इहो कॾहिं छुटंदो, मां कॾहिं ज्ञान ॿुधाईंदमि। जीअं बाबा चई न म्यूज़ियम में सेवा करणु मतिलबु ॾाढो सुठो आहे। त अगरि तव्हांखे बि इच्छा थींदी हुजे मां बि ज्ञान सम्झी करे ज्ञान ॿुधायां, योग करायां या कोई बि बाबा जी धारणा करे हलां, त बाबा चवंदा आहिनि की आप ई थी वेंदो, बसि तव्हां कंदा हलो। हाणे जाते बि आहियो जीअं बि आहियो उते सेवा सम्झी करे अॻियां हलंदा हलो, पोइ अॻियां तव्हांखे चांस मिली वेंदो। ऑस्ट्रेलिया जी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। ऑस्ट्रेलिया वारनि बाप खे प्रत्यक्ष करण जो संकल्प साकार में ॾाढो सुठो लायो आहे। जो अनुभव कयो उहो अन्य आत्माउनि खे बि कराइणो, जो प्रैक्टिकल रूप ॾेखारियो न उहो ॾाढो सुठो कयो। हिन विशेषता जे कारण ऑस्ट्रेलिया जो नंबर बाप दादा वटि नंबर 1 में आहे। जीअं ॻाइनि न भारत जे लाइ घर घर मंदिर, जीअं ॻाइनि न घर घर भारत जे लाइ घर घर मंदिर, ईअं ऑस्ट्रेलिया वारनि जे घर घर में अर्थात जो बि अचण वारा आहिनि इहे सेवा जो सबूत ॾियण में, घर घर खे मंदिर ठाहिण में नंबर 1 ठही वञे। त तव्हां सही सभु केरु आहियो, मंदिर में रहण वारी चैतन्य मूर्तियूं आहियो न। ॾिसो हर मोहल्ले में मंदिर हूंदो आहे, हर मोहल्ले में टिकाणो, हर मोहल्ले में कोई न कोई धार्मिक स्थान हूंदो आहे, है न। ऐं हर मोहल्ले में हिकु इलेक्ट्रिक जाते पूरे मोहल्ले जी लाइट ईंदी हुजे उहा बि हूंदी आहे न। त ईअं ई आहे न, हर मोहल्ले हर गली हर घर में अगरि बाबा जो ॿार आहे त उहो बाबा जी शक्ति सम्झो तव्हांजे मोहल्ले में तव्हां ई आहियो जो बाबा खे यादि कंदा आहियो, त तव्हां द्वारा तव्हांजे मोहल्ले में शक्ति मिलंदी आहे, छो जो असां डायरेक्ट बीज रूप बाप खे यादि कंदा आहियूं। अगरि तव्हांजे मोहल्ले में तव्हांजे घर में सिर्फ़ु तव्हां ई आहियो त तव्हां द्वारा सभिनि खे शक्ति मिले थी, है न। त ईअं ई घर घर मंदिर कीअं ठहींदो न, घर घर मंदिर ईअं ई ठहींदो आहे की तव्हां हिकु चैतन्य मूर्ति बाप खे यादि में रहंदव त तव्हां द्वारा सभिनि खे शक्ति मिलंदी। त सोचो तव्हांजे मोहल्ले में परे परे ताईं ॿियो कोई न आहे, तव्हां ई आहियो, त तव्हां जीअं चैतन्य मूर्ति आहियो बाबा खे यादि करे सभिनि खे शक्ति ॾियण। जीअं त असां बाबा जा राइट हैंड आहियूं। कल्ह बि बाबा चई न की मां ॿियनि खे, अगरि तव्हां कल्ह जी अव्यक्त मुरली पढ़ी हुजे सुबुह वारी, जो सुबुह जो बाबा जी मुरली हूंदी आहे न संडे जी, हुन में बाबा कहिड़े स्पष्ट चए अथई
कि सभु चिल्लाइनि था मूंखे शांती ॾियो, लेकिन उहो शांती कंहिंखां था मांगनि? मूर्तियुनि खां था मांगनि, पुस्तकनि खां था मांगनि, पेड़ पौधनि खां शांती था मांगनि, सूर्य चांद खां शांती था मांगनि, इहे था करनि न। या ग्रंथ शास्त्रनि खे चईंदा, या मूर्तियुनि खे चईंदा, या सूर्य चांद, हाणे हिननि सां शांती मिली सघंदी आहे? हुननि में त उहो ज्ञान न आहे। असांखे ज्ञान त असां वॾा भाउ थी वियासीं न हुननि जा। असांखे पतो आहे शांती कंहिंखे खपे, आत्मा खे खपे। आत्मा में शांती कीअं वरदी? जॾहिं परमात्मा खे यादि कंदासीं। जेसिताईं असां प्लग में उहो तार न विझंदासीं त करंट कीअं ईंदो? त इहो ई आहे माण्हुनि वटि। हुननि खे स्विच बोर्ड त आहे ई न, स्विच बोर्ड जो त पतो आहे ई न। सिर्फ़ु तार खणी घुमनि था कि काथे त जाते लाइट मिली वञे, कोशिश था करनि कि तार काथे विझूं जो असां में बि एनर्जी अचे। त बाबा असांखे केॾो स्पष्ट ज्ञान ॾिनो अथई न, ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो त शक्ति मिलंदी। त तव्हांजे मोहल्ले में केरु थो करे ईअं? तव्हां कंदा आहियो न, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा आहियो न। त असां जॾहिं यादि कंदा आहियूं न, त जंहिंखे बि शक्ति खपे न उन्हनि खे उहो मिली वेंदी आहे। छो जे असां यादि कंदा आहियूं त उहो शक्ति धरती ते ईंदी आहे, त साम्हूं वारी आत्मा यादि कंदी आहे त उनखे मिली वेंदी आहे। ऐं अगरि असां उन्हनि जी संबंध संपर्क में हूंदासीं त ॾाढो सहज मिली वेंदी। न हूंदासीं त बि कीअं न कीअं करे बाबा उन्हनि खे शक्ति ॾींदा ई आहिनि। इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि न, कर्म कंदे हुए यादि करो। छो चईंदा आहिनि? छो जी कॾहिं बि कंहिं माण्हू खे शक्ति खपे ऐं असां बाबा जी यादि में आहियूं त बाबा असां द्वारा उन्हनि खे शक्ति ॾेई छॾंदा आहिनि। त इन करे बाबा असांखे चवनि था कि तव्हां चैतन्य मूर्ति आहियो, तव्हां सभु सम्झण ही तव्हां सभु पंहिंजे खे सम्झंदा आहियो न। बाप खे बि ख़ुशी आहे, ईअं ई तव्हांखे ॾिसी सभु फॉलो कंदा। त बाबा निमित ऑस्ट्रेलिया वारनि खे चवनि था, लेकिन असां सभिनि जे लाइ ऑस्ट्रेलिया में क्यू सभिनि खां पहिरियों लॻंदी। ऑस्ट्रेलिया में क्यू पहिरियों सभिनि खां पहिरियों लॻंदी। जीअं बाप ॿारनि में उमेद रखंदा आहिनि, त तव्हां सभी उम्मीदवार जा सितारा आहियो। वैसे बि विदेश मां ई बाप प्रत्यक्ष थींदो न, त सभिनि खां पहिरियों क्यू काथे लॻंदी? ऑस्ट्रेलिया में। चारों ओर अहिड़ा आवाज फैलायो जो ऑस्ट्रेलिया जो आवाज भारत में पहिरियों पहुचे। है न? थोड़ा ॾींहं पहिरियों बाबा चई न, विदेश मां विशेष आत्माउनि जो गुलदस्तो, मतलब विशेष आत्माऊं निकिरंदियूं ऐं हुननि जो आवाज भारत में ईंदो। त सभिनि खां पहिरियों भारत में आवाज कहिड़े देश खां ईंदो? कि भगवान अची वियो आहे ऑस्ट्रेलिया खां। आवाज ताईं पहुचंदा तॾहिं बुलंद थींदो। बुलंद आवाज करण लाइ चारों ओर सां हिकु आवाज निकिरे कि असांजो बाप गुप्त वेश में अची वियो आहे। न केॾो सुठो ॾींहुं, सुठो समय हूंदो जॾहिं हीअं सभु चईंदा, ऑस्ट्रेलिया मां आवाज ईंदो कि असांजो बाप गुप्त वेश में अची वियो आहे। अज्ञानी माण्हू ज्ञान ॿुधी करे ईअं चईंदा। ऑस्ट्रेलिया में कोई अज्ञानी माण्हू बाबा जो परिचय हुनखे मिलंदो ऐं उहो चईंदो कि भगवान गुप्त वेश में भारत में आयो आहे। जी हाणे बि कॾहिं कॾहिं कोई संत चई ॾींदा आहिनि न कि हा इहे हाणे त चईंदा आहिनि कि इहे त परमात्मा जो ई कमु हले थो, लेकिन ज्यादा न चईंदा आहिनि, न त उन्हनि जी कुर्सी हिलंदी न त। लेकिन हाणे कई साधु संत महात्मा बाबा जे ज्ञान खे मञदा आहिनि, सम्झदा आहिनि कि इहो ई भगवान आहे, लेकिन उहो जोर सां नथा चवनि। छो जी विदेश वारनि जो कमु आहे इहो। जीअं बाप तव्हां ॿारनि खे गुप्त वेश में प्रत्यक्ष कई न, वैसे तव्हां सभिनि खे बाप खे प्रत्यक्ष करणो आहे। सभु शक्तियूं मिली करे अंगुलियूं ॾींदियूं त सहज ई थी वेंदो।
ॾाढो सुठा सुठा रतन आहिनि, हिकु हिकु रतन जी पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। सदा पंहिंजे खे कल्प पहिरियों वारा रतन सम्झी करे हलंदव त विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार प्राप्त थी वेंदो ऐं सदा विजयी रहंदासीं। त हर कर्म करण खां पहिरियों सदा यादि रखो मां कहिड़ी आत्मा आहियां, विजयी, कल्प कल्प जी विजयी रतन, मां विशेष आत्मा आहियां। है ना, खुद खे साधारण न समझो। भले दुनिया जे हिसाब सां असां पैसे में कम आहियूं, असां पढ़ल लिखल न आहियूं, असां वटि सुठा कपिड़ा न आहिनि, घर न आहिनि, चीजियूं न आहिनि, लेकिन असांजी आत्मा विशेष आहे। छो विशेष आहे? छो जी मां डायरेक्ट बीज रूप बाप खे ॼाणण वारी, बीज रूप बाप सां गॾु रहण वारी, सर्व जे लाइ सुख शांति कल्याण जी भावना रखण वारी विशेष आत्मा आहियां। सदा सर्व जो भलो सोचण वारी, सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी विशेष आत्मा आहियां। अॼु माण्हू जन्माष्टमी जी तैयारी करनि था त विशेष बाबा खे यादि कजो सॼो ॾींहुं। छो जी असांजी यादि सां ई आत्माउनि खे हुन कृष्ण जी मूर्ति द्वारा फल प्राप्त थींदो। है न, बाबा जी शक्ति धरती ते असां द्वारा ईंदी, ॿियो कंहिं मूर्ति में डायरेक्ट बाबा शक्ति न भरदा आहिनि। बाबा छा चईंदा आहिनि कि उहो त भक्ति मार्ग जो बाबा जो पार्ट हुयो, लेकिन हाणे असां द्वारा बाबा सभिनि आत्माउनि जी इच्छा पूरी करेनि। असां अगरि बाबा खे यादि कंदासीं, कोई असांजी कुल जी आत्मा हूंदी त हुनखे बाबा साक्षात्कार बि कराए सघंदा आहिनि, लेकिन निमित्त असां द्वारा। हिन करे अहिड़ा जीअं त्योहार, अॼुकल्ह हाणे त त्योहार हलंदा ई सही, त कम त थींदो ई रहंदो आहे, लेकिन बाप खे यादि करो त माण्हुनि जो दुख दूर थींदो, हुननि खे बि सुख शांति मिलंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।